जॾहिं हसन जी माउ खे इहा ख़बर पई त हसन जी माउ बेहोश थी किरी पई। पोइ हुते शाही तबीब हकीम हुया, उनखे खणी बिस्तरे में पंहिंजे हिसाब सां उन मलिका हुनजो इलाजु करायो। शहज़ादी जॾहिं उन बगदाद जी इलाज जो करायो, हूअ जॾहिं हसन जी माउ हौसले में आई होश में आई त हिन खे सॼी कहाणी तेर पितेर करे ॿुधाईं त पंहिंजे पुटु हसन जी। त एतिरे में उहा मलिका ज़ुबैदा सम्झी वई त वाक़ई बि हिन सां वॾो मसइलो हुयो, पर मूंखे ख़बर त न रही त का इन लिबास पाइण सां त हीउ कमु हिननि सां थी वेंदो। हुनखे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी त हू पंहिंजे हिसाब सां आबे मां न निकिरे ऐं पंहिंजे अकुल मां ऐं हौसले मां कमु वठे ऐं पंहिंजे पुटु हसन अचे त उनखे बि सम्झाए। 3 महीननि खां पोइ हसन बि पंहिंजनि 7 भेनरनि खां मोटी अचे पंहिंजे जॾहिं शहर बगदाद में पुॻो त पंहिंजे घर जो आयो त ॾिठईं त बणा कारी वारा कख लॻा पिया आहिनि। हुनखे अॻे ई ख़बर पइजी वई त मुसीबत लॻे थो मुंहिंजे घर में दाख़िल थी वई आहे। जॾहिं माउ सां अची मिलियो त माउ हिन हसन सां सॼी तेर पितर हवालु कयो। हसन पंहिंजे हिसाब सां ज़ारो ज़ार रोअणु लॻो। हसन खे पंहिंजा बच्चा बि यादि पिया अचनि, 2 नींगरा शहज़ादा जेका हसन जा हुया ऐं पंहिंजी घरवारी बि हसन खे यादि पई अचे, जंहिंसां हू बेइंतिहा मोहबत कंदो हुयो। हसन पंहिंजे ॾुख ऐं इन ग़म में मसरूफ़ थी वियो। हुनखे का सुधो ऐं छा न रहियो त छा हू करे थो ऐं छा थिए थो। हुनजी माउ बि इन ॾुख ऐं ग़म में परेशान थी वई। हुननि वटि जेको माल मिल्कियत हुई, जेको अचे पियो, उन्हनि जी हमदर्दीअ जे बजाए उन्हनि जो जेको सामान को हेॾां खई वञे को होॾां खई वञे, आहिस्ते आहिस्ते हुननि जो सामान सभु माण्हू ढोइनि पिया। पर हुननि खे इहा दिक़त काई शइ जी ख़बर ई न हुई त असां सां छा हले थो छा चले थो। हीअ सफ़ा उन ॾुख में ऐं मगरूरीअ में मतिलबु त मजबूरीअ में अची विया। जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया, महीनो ॾेढ गुज़रियो त हसन खे पंहिंजी भेनरुनि 7 जो यादगिरो पइजी वियो त वञा मां, मुंहिंजी भेनर ई मुंहिंजो मसइले जो हल कढी सघनि थियूं, न त ॿियो मसइलो त कोन्हे को मुंहिंजे हथ में, त मां छा थो करे सघां। अदा हसन पंहिंजे हिसाब सां साॻियुनि 7 भेनरुनि वटि पुॻो। उन्हनि सां सॼी पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधायनि त हेतिरे मां हीउ मूंसां कमु थी वियो। एतिरे में हुननि खे ॾाढो ॾुखु थियो, पर जेकी नंढी भेण हिन जी हुई जीअं हिन जी मदद कई हुजे, उन हसन खे ॾाढो सम्झायो त मां तोखे पहिरियां ई चयो त इहो परन वारो लिबास तूं साड़े छॾे आ त तोखे इहो ॾींहुं न ॾिसणो पवे आ। हाणे तोखे त सम्झ में अचे वई न मुसीबत आहे, हाणे छा थींदो। एतिरे में जॾहिं हसन इहा ॻाल्हि सभिनी भेनर सां कई 7 सां, त हू 7 कंफ्यूज़ थी पियूं ऐं परेशानी हालत में अची हसन खे दिलदारी ॾियणु लॻियूं त बहरहाल जेको थियो आहे वॾो ग़लति थियो आहे, छो त हू अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें कंहिं जानवर मतिलबु त कंहिं बि मतिलबु परिज़ात ॿियनि खे इजाज़त न आहे, छो त हू आहे ई औरतुनि जी हुकूमत। या हुते देव या को बि अहिड़ो नथो अची सघे ताक़तवर, सो उन हिसाब सां हाणे तूं उन जॻह ते कीअं पुॼंदे। ऐं हुनखे पंहिंजो वेसुरो वञे ई कोन पियो ऐं हू रुअण खां बोस न पियो करे। हसन खे जॾहिं परेशान ऐं टेंशन में ॾिसी हुनजी भेनरियूं, हिकिड़ी उन्हनि जी वॾी भेण जेकी हुई, उन चयो त चाचे खे मतिलबु त हुन जेको बुज़ुर्ग हुयो पंहिंजे हिसाब सां तंहिं वक़्त में, हुन चयो त उन चाचीअ सां पंहिंजे खे घुरायूं, सो उन जो मसइलो हल करे सघे थो हिन हसन जो। छो त उनखे मूं पहिरियां बि ॻाल्हि कई त गुलाम जादूगर खे मारण वारो हिन हसन जी मां ॻाल्हि कईमांसि, हुनखे इहा मूंखे दिलचस्पी ॾेखारी त मूंसां हिकु ॾींहुं ज़रूरु हिन सां मिलाइजांइ, सो हुनखे पसंदि बि कंदो आहे ऐं हिन जो मसइलो उहो ई हल कंदो। अदा एतिरे में हुनखे पंहिंजी वॾी भेण खे हुनजो हिकु वार ॾिनल हुयो, चईं हिन वार खे तओ ॾिजांइ त मां उन महिल पुॼी वेंदुसि। अदा देरी न कई, जेकी हुनजी वॾी भेण हुई उन पंहिंजे उन गोथरीअ मां वार कढे ऐं उन वार खे थोरो तओ ॾिनो त थोरी देरि खां पोइ हिकु वाचूड़ी वांगुरु हमरा अचे थो पियो, उन वाचूड़े मां निकितो, भली हाथीअ ते चढ़ियो। जॾहिं हिन सभिनी भेनरुनि जे साम्हूं आयो, अची हुननि सां मतिलबु त ख़ुशि ख़राबत जे कयईं, हेॾां होॾां हाली हवाली थियो, छो त हुन जूं भतीजियूं हुयूं ऐं हुन सां प्यार मोहबत जे अदब सां पेश आयो ऐं पंहिंजे हिसाब सां सभु खां हाली हवाले थियो। हिननि पंहिंजी तेर पितेर सॼी कहाणी हसन जी करे ऐं हसन सां वञी मिलायनिसि ऐं हिन हसन खे चयो त मां तुंहिंजी वॾी तारीफ़ ॿुधी, छो त तूं गुलाम जादूगर जी सुर कलम कयो ऐं तूं वॾो बहादुर ऐं अकुलमंद आहीं, सो मूंखे इहा तुंहिंजी ॻाल्हि पसंदि हुई। तूं परेशान न थी, मसइलो तुंहिंजो गोरो आहे, पर मां तो चवां त तूं बसि इन ॻाल्हि खे हाणे छॾे ॾे। मतां पंहिंजी मतिलबु त ज़ाल खे वठण लाइ तूं ज़ोर ॾिए, इन पासे ॾे तूं वञी न सघंदे, छो त हू परस्तानी मुल्क में कंहिं बि मतिलबु त देव या कंहिं बि इंसान खे इजाज़त न आहे हुन मुल्क में वञण जी। तूं उन हिसाब सां कीअं पुॼंदे। अदा हसन जे मथां वॾो इम्तिहान हुजे। हसन हुनखे चवणु लॻो त भली मुंहिंजो सुर कलम थी वञे, मां मरी वञा, छो त ॼमणो बि हिकु ॾींहुं आहे, मरणो बि हिकु ॾींहुं आहे, छो त मां पंहिंजी ज़ाल सां ऐं पंहिंजनि बचनि सां बेइंतिहा मोहबत कंदो आहे। मूंखे कहिड़ी बि हालत में
उन्हनि जी साम्हूं क़तल भली थी वञा पर उन्हनि वटि पुॼा। अदा हसन पंहिंजे हिसाब सां इहा जॾहिं हुन सां ॻाल्हि कयईं, हुननि जे जेको ॾाॾो हुयो हुन छोकिरुनि जो, उन चाचे खे ख़बर पई त बहरहाल हसन ॾाढो मजबूर आहे, हसन जी ॻाल्हि सही आहे। अदा एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां हिमत ॾेखारी ऐं हिन चयो त हिन जी मां मदद कंदुमि जेका मूंखां थी सघी। अदा हुनखे चयो त हाणे परनि खे चवणु लॻो उन्हनि खे पंहिंजनि भतीजनि खे त तव्हां हिन खे दुआ कयो ऐं दुआ सां हिन खे आला मालो कयो, जीअं हीअ सभु पंहिंजी मंज़िल ते वञे त कामयाबु थी मोटे। अदा हुननि परनि सतनि हिन खे दुआ जा दथड़ा खणी हिन खे इजाज़त ॾिनी। अदा हू पंहिंजे हिसाब सां हिकु जादूअ जो अलाए छा पढ़ी ऐं शुकार जो हीअं परे खां वाचूड़े मां हिकु ॿ घोड़ा निकिता। घोड़ा न ख़बर हाथियूं निकितियूं। अदा हाथियुनि ते हसन ऐं पाण उहो पीर सन मर्दा चढ़ी ऐं रवाना थी पिया। अदा हकिलना होकारींदा मतिलबु त 5 ॾींहंनि 6 ॾींहंनि खां पोइ हिकु नीले पहाड़ ते पुॻा, जंहिंजो रंग आसमानी ऐं नीलो हुयो। उन नीले पहाड़ जो सॾिबो हुयो। उन पहाड़ जे आम्हूं साम्हूं आया। उन पहाड़ में अंदरि हिकिड़ी गुफ़ा हुई। उन गुफ़ा में हू रवाना थी पिया। अदा हकिलना होकारींदा वञनि पिया। अची हिकिड़ो सफ़ेद दर बीठो हुजे, उन दर जे अॻियां अची पुॻा। मतिलबु त उन नीला पहाड़ में जंहिंमहिल गुफ़ा में विया त उते रोशनी मतिलबु त गुरखा ठहियल हुया। आसमानी रोशनी उन मां किरा थींदी हुई। उन गुफ़ा में अंदरि कॾहिं बि ऊंदाही महसूसु न थी। जॾहिं उन अशे दर जे अॻियां पुॻा, एतिरे में उहो हमरा जेको अशे मतिलबु त पीर सन मर्द हुयो, उहो लही ऐं हसन खे चवणु लॻो तूं हिते बीह ऐं मुंहिंजो इंतज़ारु कर, मां अंदरि वञा थो, मां पाण ईंदुसि, पर दरवाज़े खे कॾहिं बि हथु हणी जा खड़काइण जा जल्दबाज़ी न कजांइ, सुभाणे कुझु बि थी सघे थो। अदा हसन खे पंहिंजे हिसाब सां सम्झायूं। उहो पीड़ा मर्द उहो दरवाज़ो खोलियो, अंदरि वियो हलियो। अदा हिकिड़ो ॾींहुं सॼो गुज़रियो। 8हें पहर ते मतिलबु जंहिं टाइम ते वियो तंहिं टाइम ते उहो हमरा निकितो। उन सां हिकु भलो घोड़ो तयारु हुजे। उहो घोड़ो समुंडी घोड़ो हुजे। उन घोड़े ते संज वग़ैरह तयारु लॻो वेठो पियो, मतिलबु त काए आयो। अची हसन खे चवणु लॻो हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधजांइ ऐं तोखे मां हीअ ॻोथरी ॾियां थो। उन मां हिकु ॻोथरी ॾिनईसि चई हिन में कुझु अहिड़ो सामान अथई जो मतिलबु त का शइ खाइण पीअण जी अथई जॻहि, उहा शइ तूं हिकु चकर खाईंदे तोखे 10 ॾींहंनि ताणी तोखे का तलब ई न थींदी कंहिं शइ जी। हाणे तूं हीअं कमु कर, तूं हिन घोड़े ते चढ़ी हीअ रवानो थी, तोखे घोड़ो पाण ई उन मंज़िल ते पुॼाईंदो ऐं उन मंज़िल ते पुॼे त तूं सिर्फ़ु उते इंतज़ारु कजांइ। मतिलबु त का तकड़ जज़्बाती न कजांइ, न कुझु बि न। उते हिकु सफ़ेद हमरा सां ॾाढ़ीअ सां ऐं अशे लिबास सां गॾु ईंदुई, उनखे सिर्फ़ु हीअ मुंहिंजी पर्ची ॾिजांइ। अदा हसन हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं उहा पर्ची खणी ऐं हिन साॻे घोड़े उन ते चढ़ी विठो। उहो समुंडी घोड़ो हुजे, मतिलबु त हले त ज़मीन ते पियो, पर ईअं तलवार खां तेज़ पियो डुके। अदा एतिरी स्पीड में पियो हले, हसन महसूसु कयो उन जबलनि मां निकिरी ऐं कीअं बर बिरयान में हलणु चालू थियो। उन बर बिरयान जी एतिरी त हवा गरम हुजे जो हसन जो बूथ साड़ियूं पियो वञे। हिन पंहिंजे हिसाब सां उन बूथ पंहिंजे खे लटो ॾेई कंहिं शइ सां मज़बूत कयो। अदा थोरी देरि खां हिन खे महसूसु थियो त मन का घोड़नि जो आवाज़ थो अचे। हिन थोरो हेॾी लूण हणिया त के घोड़ा हुजनि, हुन घोड़े खे मतिलबु त केराइण ऐं अॻु ॾियण जी कोशिशि पिया कनि, पर उहो घोड़ो एतिरो ई तेज़ हुन घोड़नि खां अॻु ई मतिलबु त निकिरी वियो। हुनखे हसन खे इहा ई महसूसु थी त ज़रूरु हीअ बि मुसीबत हुई, पर हिन घोड़े जे करे पार थी वई। जे मां अकेलो हुजां हा, इहे हिन घोड़े जी मदद न मिली आहे, शायदि हिन घोड़नि खां मुंहिंजो ॿियो घोड़ो न अॻु वठी सघे हा। अदा अची हुन साॻी जॻहि ते अची हिन घोड़े हिन बीठो ऐं हिन घोड़े अची पंहिंजे हिसाब सां हुनखे उंधे लाथो ऐं घोड़ो त पंहिंजे हिसाब सां गुम थी वियो। हीउ उते बीठो ऐं हुन हमरा चयो हुयुसि पीड़ा मर्द जे अगरि उहो हमरा अशी ॾाढ़ी वारो ईंदुई तोखां पर्ची वठी वापसि वेंदो ऐं उहो हमरा जे 6 ॾींहं न अचई त 6 ॾींहं खां पोइ ॿियो हमरा ईंदुई त पोइ उहो तोखे क़तलु कंदुई। ऐं दुआ रब खां घुरिज जीअं साॻे हमरा खे जंहिंखे तूं पर्ची ॾींदे उहो ई अचई। अदा हीउ इंतज़ारु कयो वञे। 5-6 ॾींहं जंहिंमहिल थियो उन महिल वाक़ई बि हिकु हमरा आयो, अशी ॾाढ़ी अछे लिबास सां गॾु अची हुन सां ॻाल्हा ॿोला कुझु बि न थियो। हिन पर्ची हुन हमरा जे कढी ॾिनसि। पीड़ा मर्द जी हुनखे पर्ची ॾिनी। हू पर्ची खणी अंदरि कमरे में अंदरि हलियो वियो। पंहिंजे हिसाब सां हीउ वेठो रहियो। हिनखे का जल्दबाज़ी न पियो करे, छो त हिनखे सॼो सम्झाइल हुयो त का बि तकड़ कंदे तुंहिंजो ई नुक़सानु आहे। अदा 5 ॾींहं हिनखे उते इंतज़ारु कंदे थी विया, छो त हुन पंहिंजे हिसाब सां बुझकी ॾींहं उन में लंगर हिन खाधो, हिनखे कंहिं शइ जी तलब न पई थिए। अदा जॾहिं 6 ॾींहं ते उहो साॻियो ई पीड़ा मर्द मतिलबु ॿियो निकिरी आयो, अची हुनखे पंहिंजे हिसाब सां सॾु करे ऐं कमरे में वठी वियुसि।
अदा कमरे में वठी वियुसि। उन पंहिंजे हिसाब सां चयुसि त हाणे पर हीउ जंहिं महिल कमरे में अंदरि वियो त हिकु VIP महलात ठहियल हुजे, त हिकु बाग़ ऐं गालीचा ठहियल हुजनि। बाग़ ऐं गालीचा हुजनि, उते हिकिड़ियूं 3-4 कुर्सियूं पियूं हुजनि, सो उहे सोन जूं कुर्सियूं हुजनि। उते हिकिड़ा 3 बुज़ुर्ग माण्हू वेठा आहिनि जेका इल्म जे हिसाब सां कुझु मदरसो ॼाण लॻो पियो आहे। कुझु ॿार आहिनि पर अहिड़ी ॿोलीअ सां पढ़नि था जेका ॿोली हिन कॾहिं ॿुधी न हुजे। हुननि खे अहिड़े हिसाब सां इल्मु पियो अचे त हिनखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे। थोरी देरि खां पोइ उन हिकिड़ा उस्ताद पंहिंजे हिसाब सां ॿारनि उन बचनि खे चयो त बाबा तव्हां हलो, सबक़ जो टाइम पूरो थी वियो। अदा सबक़ जो जॾहिं टाइम पूरो थियो, हर को पंहिंजे हिसाब सां हली वियो। उहो पीरा मर्द अची हिन जे आॾो वेठो, अची हुन हसन खां पुछा करणु लॻो, सॼो तेर पितर त छा हाल अहवाल ऐं छा मसइलो आहे। अदा हसन पंहिंजी सॼी दास्तान खणी हुनखे सुनाई, मतिलबु त ॿुधाई त हीउ मूंसां मसइलो थियो ऐं हिन ॻाल्हि जे करे मां निकितो आहियां। अदा हिनखे सम्झ में ॻाल्हि आई। हीअ हसन सफ़ा ज़ारो ज़ार उन जे अॻियां रोअणु लॻो। जॾहिं हिन हसन जी सॼी कहाणी ॿुधी ऐं हसन खे चवणु लॻो, तूं रो न, को मसइलो न आहे, मां को बंदोबस्तु कयां थो। अगरि जे तुंहिंजे नसीब में काशे बि हूंदी, पर हिकु ॻाल्हि आहे, मूंखे इंसान ज़ात ते भरोसो न आहे। चई छाजे करे न आहे? जो मां जेको गोराम जादूगर हुयो, सो उन बेराम जादूगर मुंहिंजो शागिर्दु हुयो। मां इंसानी सूरत में निमाणो हाल कयोईं। अचे मां उनखे दुनिया जो पंहिंजे हिसाब सां इल्मु सेखारियो, हेॾां होॾां जादू वग़ैरह सेखारे छॾियुमि। सफ़ा तयारु थी वियो। पोइ हुन मतिलबु त मुखालिफ़ी कई ऐं पंहिंजे हिसाब सां गैर क़ानूनी वञी इस्तेमालु कयो असांजो जादू, ऐं असांजे बदनामी में दाग़ बणिजी वियो। असांजो हिकु मतिलबु त दोल नमूने ढबाड़ो बि खणी वियो ऐं कुझु ॿियूं अहिड़ियूं शयूं बि मुंहिंजूं खणी वियो जादू ई। सो हाणे उन खां पोइ मूंखे इंसाननि ते नफ़रत थी पई आहे। पर तूं आयो आहे, वरी सोचां थो तुंहिंजी मदद कयां, पर तूं गुराम वांगुरु असां सां धोखो थो न करीं जादूगर वांगुरु। एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां हसन देरी न कई। जेको हुनजो वॼाइण वारो दुमको हुयो ऐं कुझु सामान जेको गुराम जो हुन कढियो हुयो, अची उहो हुनजे अॻियां रखी पीरा मर्द जी। उन हमराह खे चयईं त वाक़ई बि गुराम, तूं जंहिंजी ॻाल्हि थो करे, उनखे मूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हथनि सां क़तलु कयो। क़तलु करण खां बाद में जेको बि हुनजो सामान हुयो, सो मूं पाण वटि रखियो हो। अचे हीउ त उहो सामान। अदा जॾहिं उन हमराह उहो सामान ॾिठो, वाक़ई बि सामान जेको गुराम जादूगर हिननि जो खणी वियो, सो उहो ई सामान हिन खे हसन मोटाए ॾिनो। हसन चवणु लॻो त हीउ सामान पंहिंजे मालिक वटि सही सलामत पुॼी वियो आहे। सो मां इहा का बि इन मां इस्तेमालु ग़लति न कई आहे। जीअं आहे बाबरकत, इहो सामान मां गुराम वटां खयूं। अदा उहो हमराह हिनखे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं इहो ॾिठईं कमु, ॾाढो ख़ुशि थियो। ख़ुशि थी हसन खे चवणु लॻो, पंहिंजे हिसाब सां मां तोखे चवां थो, असां मां को बि मतिलबु त जेका बि असां आहियूं वॾा वली, मतिलबु त पंहिंजे हिसाब सां अलाह जा बीठल आहियूं। सो मलाइकनि जे हिसाब सां बराबरि रखंदा आहियूं। सो इल्मु असां पढ़ाईंदा आहियूं, जो पंहिंजे हिसाब सां वॾा उस्ताद ऐं बुज़ुर्ग आहियूं। पर असां मां को बि उन परस्तान मुल्क में ऐं 7 बादशाहनि वारे मुल्क ते कॾहिं बि न पुॼी सघंदो। न असांजो को देव, न को जिन, न को जादूगर उते वञी सघे थो, न को इंसानी को वञी सघे थो। पर तूं हाणे चवें थो त मुंहिंजी ज़ाल फलाणी, मतिलबु त परस्तान जी जेकी नंढी छोकिरी आहे, शहज़ादी हुनजी, सोने सां तुंहिंजी शादी थियल हुई, उन मां 2 औलाद बि आहे। जे तूं ॿुधाए थो इन बाबति त वॾो कमु थियल आहे, पर हाणे छा कयूं, इन सोचणु ॾे मूंखे। अदा हुन पीरा मर्द अहिड़ो कमु कयो। पंहिंजे हिसाब सां हुन हिकु ख़ाक जी मुठ भरे कंहिं बूचिकी में विझी ॾिनसि ऐं उन ख़ाक जे नाले चवणु लॻोसि, हाणे तोखे मां इजाज़त ॾियां थो, फलाणे हिकिड़े मलाह ऐं बादशाह वटि पुॼायां थो। उहो बादशाह तोखे ॿेड़नि जे ज़रिए उन मुल्क ते रवानो कंदो, पर उन जूं ॻाल्हियूं ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं जेकियूं बि अथई ज़हन में रखजांइ। चवणु लॻो त हाणे हीअ बूचिकी जेकी मां ॾियां थो, हिन में हिकु ख़ाक आहे। तूं बारे हिन में थोरी ख़ाक जी चपटी विझंदे त मां अची पेश थींदोमांइ। जेको कमु हूंदो वक़्तु सफ़र थोरो घणो मुंझक थी त मूंखां पुछा कजांइ, मां तोखे ॾसींदुमि। हिन पंहिंजे हिसाब सां कुझु अल्फाज़ पढ़ी ऐं पंहिंजे हिकिड़ी हथ में डंडी हुई जादू ई, उहा डंडी जो फेड़े हिकु जिन निकिरी आयो। जिन एतिरो त मतिलबु त बेखौफ़ थो हुजे, मतिलबु त हिकु बदशिगिलियो हुजे, बहितरीनु हुजे। अची हिन जे अॻियां पंहिंजे हिसाब सां आगाह करे ऐं अदब कयईं उन पीरा मर्द जो। एतिरे में चवणु लॻो त छा हुकुम आहे मुंहिंजा आका। एतिरे में हीउ चवणु लॻो, हिन खे छा ॻोल्हियांसि, हसन सरकर खे। हसन खे चवणु लॻो त हीउ जिन आहे, तोखे जिन हीउ पंहिंजे तरीअ ते विहारे उतां खयूं हलंदो। पर हीउ त जिथां बि तो टपंदे उते हिकिड़ियूं ख़ौफ़ाइतियूं आवाज़ थींदई कंहिं पखियुनि वग़ैरहनि जा।
पर तूं पंहिंजे हिसाब सां मज़बूत कजांइ ऐं हिन खां को बि सुवाल जवाबु न कजांइ। जे सुवाल जवाबु कंदे त पोइ पाण ते ख़ैरु न सम्झजांइ। हीअ तोखे पंहिंजे हिसाब सां कीअं सफ़ेद मतिलबु त वारीअ जे ड्रहन ते लाहींदो, जेकी वारी अशी हूंदी आहे। अशीअ वारीअ ते लाहियूं, हीअ वापसि हलियो वेंदो। तूं ॾेढ मतिलबु त ॾींहुं पंधु कंदे, ॾेढ ॾींहं खां पोइ उन बादशाह में पुॼंदे, पोइ उन बादशाह सां मिली ऐं हीअ मुंहिंजी पर्ची ॾिजांइ, पोइ वधीक तोखे बादशाह सम्झाईंदो। अदा हसन देरी न कई, उन ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे हिसाब सां उन जिन जी तरीअ ते चढ़ी वेठो ऐं जिन हिन खे खयूं। हिन खे अहिड़ियूं ख़ौफ़ाइतियूं आवाज़ ऐं रड़ियूं ॿुध में आयूं, पखनि ऐं ॿियनि शयुनि जूं, पर हिन पंहिंजे कननि खे ज़ोर ॾेई पंहिंजे हिसाब सां ख़ौफ़ाइतियूं आवाज़ खां बची वियो। हिन पंहिंजो वॾो कंट्रोल करे अॼु उन वारी ऐं उन ड्रहे ते लाथे जेकी असी वारी हुजे उन ते रखी ऐं पंहिंजे हिसाब सां जिन ग़ाइबु थी वियो। हीअ पंहिंजी मुसाफ़िरी जे तरफ़ रवानो थी पियो। अदा हकींदो होकांदो पंहिंजे हिसाब सां 8 पहर वञी हिकु VIP बादशाही में पुॻो। मतिलबु त बादशाही हूंदी, सॼो आम रियासत सभु कुझु जीअं बादशाहनि जी बादशाही हूंदियूं, तीअं वक़्त में उहा बादशाही हुजे। अची कीअं गेट ते पुॻो, अची पुछा की त मूंखे बादशाह सां मिलणो आहे। अदा को सिपाही भॻो वञी बादशाह खे चई त को हमराह तोसां मिलण थो चाहे। अदा बादशाह अचो त मुदी वठी अचोसि। अदा जॾहिं बादशाह जे अॻियां हसन खे पेश कयूं न, हसन पंहिंजे हिसाब सां हुनखे पर्ची ॾिनी उन पीड़ा मर्द जी, जेकी हसन खे सम्झायो हुजे। अदा असल में को उहो गुरु हो, हिननि जो सरदार हुयो, उन जो बि जेको बादशाह हुयो उन बादशाह जो बि सरदार हुयो। जॾहिं उहा पर्ची पढ़ी, ॾाढो बेअदब ऐं इख़लाक़ सां जो इस्तक़बाल कयईं ऐं हसन खे चवणु लॻो ऐं ॿिए नौकर खे चवणु लॻो, हीअ असांजो महिमान आहे, शाही महिमान आहे। हिन खे जेतिरी थी सघेव पंहिंजे हिसाब सां बादशाही खाधा ख़िदमत कयो। बाद में मां हिन सां मुताफ़िक़ थींदुसि, हाली तव्हां हिन जी ख़िदमत कयो। अदा कुझु मुनाज़िम आए ऐं उन हसन खे वठी विया। हसन खे पंहिंजे हिसाब सां बेअदब बरीअ सां ऐं उनखे महल में राहे उन जी ख़िदमत करणु लॻा। महलात में VIP खाधा वग़ैरह जेको कुझु हुयो, हिन खे पूरो हफ़्तो ॾेढ उन पंहिंजे हिसाब सां उन महलात में हुन रहियो। अधु हफ़्ते ॾेढ खां पोइ हिन सां मुताफ़िक़ थियो त छा मसइलो ऐं छा बाबति आहे, तूं हिन तरफ़ रवानो थो थी पियो आहे, पर हिते ख़तरो अथई वॾो, तोखे मां पोइ हिते मोटण जो बंदोबस्तु करे थो ॾियां। तूं पंहिंजे शहर बगदाद हलियो वञु, मुंहिंजी चङाई इन में आहे। तूं हेॾो ख़ूबसूरत नौजवान थो ॾेखारे। तूं हसन खे चवंदो पंहिंजी खामखा छो थो ज़िंदगी विञाइणु चाहे। एतिरे में हसन चवणु लॻुसि, मौत त हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो, हर कंहिंखे मरणो आहे, पर मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजा बच्चा आहिनि। मां 5 बचनि खां सवाइ अलावा नथो मरणु चाहियां। मरां त उन्हनि जे साम्हूं मरां, पोइ हिते जो मेणो मूंखे न ॾे। अदा उन हमराह पंहिंजे हिसाब सां सम्झायो ॾाढो, पर हिन जी ॻाल्हि ॿुधी, हिन जी बहादुरी ऐं अकुल जो ॻाल्हि ॿुधी हिन पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त सही आहे, जी अहिड़ी ॻाल्हि आहे तो सही आहे, मां तुंहिंजी मदद कयां थो। एतिरे में चवणु लॻो, सुभाणे हिन टाइम जे राति जो 12 दरा हिते हिकु ॿेड़ा ईंदा, अची मुंहिंजे सामान मां उहो खणंदा ऐं उहो रवाना थी पवंदा। उन्हनि में मतिलबु त सामान जेको बि वेंदो सो परस्तान मुल्क में वेंदो आहे। समुंड जे ज़रिए उते पुॼंदो आहे। पोइ उते हुनजी हिफ़ाज़त मर्द न कंदा आहिनि, पर औरतूं कंदियूं आहिनि। हुतां जूं जेकियूं परियूं ऐं उते जूं दासियूं जेकियूं वग़ैरह हूंदियूं आहिनि, सो उन्हनि जी हिफ़ाज़त उहे कंदियूं आहिनि। उते मर्द माण्हू जो को बि मतिलबु त नाव निशानी न आहे। मर्द आहिनि पर नाव निशान बहरहाल उन जी चौंकी में न आहे। अदा पंहिंजे हिसाब सां हिन खे पंहिंजे हिसाब सां हिन ॾाढो सम्झायो त हाणे हीअं कजांइ, तूं जीअं बि हितां वञे पंहिंजी एतिरी महसूसु कजांइ, अगरि जे तोखां को बि पंहिंजे ॿेड़े में पुछे उते न, पर ॿेड़े में हिते किथे पुछे त मुंहिंजे नाले चइजांइ त उनजो मां अज़ीज़ आहियां। तोखे पंहिंजे हिसाब सां तोखे को बि कोई न चवंदो। बाक़ी जेतिरो थी सघे पंहिंजो पाण कंहिंखे बि न ॾेखारिजांइ, छो त उते जिन परियूं ऐं उन्हनि खे माण्हूअ जी बदबू बि ईंदी आहे। सो तोखे जे ॻोल्हे विया ऐं तुंहिंजी ख़बर पइजी वञे त सरियां जेतिरा दाणा थी वेंदई। सो पंहिंजी हिफ़ाज़त पाण खे रखणी अथई। इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं यादि रखजांइ, कॾहिं बि कंहिंजे साम्हूं आम्हूं न थिजांइ, जेतिरो थी सघे त पंहिंजी पेरेदा कजांइ। अदा हसन हिन खे पंहिंजे हिसाब सां दिलदारी ॾिनी त को मसइलो न आहे, मां पंहिंजी पेरेदा जेतिरी थी सघी तेतिरी मां कंदुसि, सो अहिड़ो को मसइलो न थींदो। अदा हसन खे पंहिंजे हिसाब सां जेको तोहफ़े तौरु सामान वग़ैरह ॾियणो हुयुसि ऐं कुझु खाधो पीतो खाराए ऐं राति जो 12 बजे उन जहाज़ में विहारे छॾींदुसि, जंहिंमें ॿेड़ो तयारु करे बादशाह वटां सामान उन तरफ़ रवानो थी पियो। अदा की मलाह खे हिन पारत करे छॾी त हिन मलाह खे चवणु लॻो, हिन जी पारत अथई, हिन खे बाबरकत उन मुल्क जी सरहद ते पुॼायसि, बाक़ी हिन ॼाणे हिन जी क़िस्मत। अदा पंहिंजे हिसाब सां हसन ज़रगर ऐं हसन सोनार
उन पंहिंजे हिसाब सां ॿेड़े ते रवानो थी पियो। हकीलो हुकारींदा पंहिंजे हिसाब सां उतां जो अवाम जेको बि हुयो सम्झी ईअं त 15 ॾींहं हिन खे सफ़र में लॻी विया। हिन खे सामान जेको हुयो वग़ैरह सो उन खे पंहिंजे खाध पीत जो जाम ॾिनो हो बादशाह, छो त बादशाह खे ख़बर हुई त हेतिरो टाइम आहे, हिन खे हेतिरो सफ़र लॻंदो। अदा पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल उहा सरहद क्रॉस कयो त हिन खे महसूसु थियो त मन त का दुनिया ॿी आहे ऐं मतिलबु त हवा मटिजी वई, मतिलबु त ख़ुशबू वारी हवा थी वई ऐं तबिको मटिजी वियो ऐं जेका ॿेड़े ते माण्हू हुया उहे बि मटसर थी विया। हिकु औरतुनि जो टोलो आयो, उहो जहाज़ पंहिंजी जंगीअ में ऐं जहाज़ उन में चढ़ियूं ऐं औरतूं वेंदियूं रहियूं। अदा पंहिंजे हिसाब सां वञी उन कंध परस्तान जी पंहिंजे हिसाब सां उते अची पुॻा ऐं पंहिंजे कंधे ते ॿेड़ो लॻाए ऐं हू पंहिंजे हिसाब सां ॿेड़े जी चौकी ॾियणु लॻियूं, छो त राति जो टेम काइड़ी सुवारी वग़ैरह जेसि ताईं सामान खणणु अचे ओसि ताईं हू पेरे ते बीह रहिया। चारो तरफ़ हिकु 10-15 मतिलबु त औरतूं हुजनि जंहिंखे पंहिंजे हिसाब सां फ़ौजको लिबास पियल हुजे ऐं उन लिबास में पंहिंजे हिसाब सां चौकी ॾियणु पियूं। दरिया जो कंधो हुजे, हवा बि ॾखण जी अहिड़ी खुले पई जो बाक़ाइदे बेअंत। हिननि 2-3 मिंट चौकी कई, उन खां बाद में ही निंड जी वयूं। अदा जॾहिं निंड जी वयूं त हसन ज़रगर पंहिंजे हिसाब सां निकिरी ऐं हिकु औरत जे हेठां अची मतिलबु त बिस्तर जे हेठां अची वेही रहियो। उहा औरतुनि जी उन्हनि जी सरदार हुई। हिकु वॾे कद डिघे कद सां पंहिंजे हिसाब सां उते वेठल हुई। सो उन पंहिंजे हिसाब सां जीअं ॾसियोसि बादशाह उहो वञी उन पेरनि में वञी हुनखे वताई, पेर पकिड़े वेही रहियो। हुन जूं अखियूं खोलियो हिन इंसानी बचे खे ॾिठईं ऐं आदम ज़ात खे, त हुनखे ॾाढी कावड़ ऐं गुस्सो आयो। हिन पंहिंजे हिसाब सां ॿाहूं अदब जा ॿधे ऐं हज़रत सलेम अलैहिस्सलाम जा हुनखे कसम विधईं त तोखे कसम हज़रत सलेम अलैहिस्सलाम जो, सो बहरहाल मूंखे न मार, सो मुंहिंजी पहिरियां तूं ॻाल्हि ॿुध। अदा उन चौकीदार जेकी हुई उन हिन हसन ज़रगर जी सॼी ॻाल्हि ॿुधी त हिन जी कीअं शहज़ादी पंहिंजे हिसाब सां ऐं बचनि ॿारनि सिधो हिन परस्तान में पुॻी विया। सो इन जी जाचा में लिखितो आहे, हिन जी दर्द भरी कहाणी जॾहिं ॿुधी हुन औरत खे रहम अची वियो। असां हसन खे चवणु लॻी, शायदि तुंहिंजी क़िस्मत भली विया जो मूंखे तोखे माण नथो दिलि कढे। तुंहिंजी इहे ॾुख वारी भरी कहाणी ॿुधी मूंखे वॾो हिया थो अचे। पर हाणे तोखे हिते मां वठी त तूं हिते आयो त आहीं, पर मां तोखे अंदरि शहर में पंहिंजे हिसाब सां उन मुल्क में न वठी हलंदमि। जे मां हलंदमि त मुंहिंजी सज़ा मूंखे ख़बर आहे त इंसान जी हिते अहमियत न आहे। जेको बि इंसान खे राईंदो या वठी ईंदो उनजी सज़ा बि मौत आहे। पर तूं त मरंदे पर मूंखे बि माराईंदे। सो बहरहाल चङाई आहे हिते मुंहिंजी, तूं हाणे छा कयां तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। सो मुंहिंजी चङाई आहे तूं वापसि हलियो वञे कंहिं बि बहाने सां। एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां अदब सां एतिराम सां हिन खां पंहिंजे हिसाब सां ॻाल्हायो त मरणु त मेणो न आहे, सो अॼु सुभाणे उएं बि मरणो आहे। सो बहरहाल मां ईअं नथो मरणु चाहियां। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां रहम अची वियो। हिन चवणु लॻो, हाणे हीअं कमु कर, हिन ॿेड़े में मुंहिंजी फलाणी पासे ॾांहुं वॾी जॻहि ठहियलु आहे, सो पहिरें नंबर जी जॻहि ठहियलु आहे, छो त मां हिन सभिनि सिपनि सालारनि जी सरदार आहियां। सो मूंखे मुख छॾियो वियो आहे। सो हिन खे जेको मां आर्डर ॾींदी आहियां उहे कंदा आहिनि। सो मुंहिंजे कमरे में तूं पासो वठी वञ में वेही हली, पोइ देरि मदार खां मां अचां थी, बाक़ी हाली हवाली मां तोखे उते थियां थी। अदा हसन ज़रगर पंहिंजे हिसाब सां उन साॻी हुनजे मालात में अंदरि वेही रहियो ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां उनखे हेॾो होॾो सम्झाए सिधो सौ उन वटि आई त हिकु लिबास मतिलबु त रूप लिबास जेको हुयो सो उन्हनि पंहिंजे हिसाब सां चौकीदार जेकी बि हुयूं औरतूं उन्हनि वांगुरु लिबास हिन खे अची ॾिनई। चवणु लॻो, तुंहिंजो को वक़्तु भलो आहे जो मूंखे हीउ पुराणो लिबास लभी वियो आहे, सो हाणे तूं हीउ पाए ऐं मुंहिंजे टोले में शामिलु थी पओ। अदा हसन पंहिंजे हिसाब सां उहो फ़ौज लिबास पाए ऐं उन ई चौकीदार सां गॾु रही पियो, हली पियो। उहा जॾहिं पंहिंजे हिसाब सां लिबास हिन खे पाराए ऐं पंहिंजे अञा जॻह में हुया उनजी महिलात में, उनखे पंहिंजे हिसाब सां लिबास मतिलबु त मुंहं ते निकाब हुयो, हुन निकाब जो लाथो त हिकु पोड़ी औरत हुजे, मुंद हटियल हुजे, हुनजी माउ जी उमिरि जी हुजे। सो इन में बेअदबी हिन अदब इतराम सां मतिलबु त हिन खे सलाम कयो। चवणु लॻो, तूं त मुंहिंजी माउ जी जॻह ते आहे। एतिरे में हसन खे चवणु लॻी त मूंखे का बचे जी औलाद कोन्हे, सो बहरहाल तूं जॾहिं मूंखे माउ थो ॻोठे त तूं मुंहिंजो अॼु खां पोइ पुटु आहे। जेको थियो सो मां तोखे वठी हलां थी पंहिंजे रिक्स ते। मां जेकियूं बि मुंहिंजूं हीअ शहज़ादी जी तूं हवालो करे, हीअ 7 बादशाहियूं आहिनि,
उन बादशाह जूं सो बादशाह जूं जेकियूं 7 ई धीअर आहिनि सो 7 बादशाहनि ते वेठल आहिनि। ऐं जेकी हीअ पहिरीं बादशाही में तूं अॼु दाख़िलु थियो आहे इहा पहिरीं वॾी धीउ जी बादशाही अथसि। बाक़ाइदा तोखे जेकियूं 6 बादशाहियूं आहिनि उहे ॿियनि जूं न उहे बि हिन जी एंट्री में आहिनि, छो त हीअ हुननि सभिनी भेनरुनि जी वॾी भेण आहे। सो हिन जी पहिरीं बादशाही में तूं भुॻो आहे, अञा इन खां वधीक तोखे किरास बादशाहियूं करणियूं पयूं आहिनि। अदा हसन खे बेचैनी हुजे त पंहिंजे बचनि खे ॾिसण लाइ ऐं पंहिंजी ज़ाल खे ॾिसण लाइ हर बार चवे पियो त मां कंहिं महिल उन जॻह ते पुॼंदुमि। एतिरे में हिन खे परेशान ॾिसी चवणु लॻी तूं घबराए न, जॾहिं असां पंहिंजे शहर में दाख़िलु थियासीं बाद में तोखे ॿुधाईंदुमि त छा करिणो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां ॿियो ॾींहुं थियो ही सामान खणी हकले होकारे रवाना थी पिया, छो त हिन खे पंहिंजे पुट ऐं हुनखे पंहिंजी माउ सम्झंदो हुयो हसन। सो इन्हनि जी पाण में एतिरी मोहबत थी वई। उन सिपा सालार जी जेकी वॾी चौकीदार हुई अॼु हसन खे वठी पंहिंजे महलात उन में विहारे त फलाणे पासे ॾो हीअ मुंहिंजी महलात ऐं मुंहिंजो कमिरो आहे, सो तूं इन में हल, मां वधीक बादशाहज़ादीअ सां मिली अचां थी, सो वधीक मां तोखे हाले हवाले बाद में थींदमि। अदा जेको बि सामान वग़ैरह हुयो सो उहा खणाए सिधो सो बादशाहज़ादी जी ख़िदमत में पेश थी। ऐं एतिरे में बादशाहज़ादी हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं सामान ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। हिन खे चवणु लॻी त भलो करे आई आहियां, सो हुनखे पंहिंजी माउ जी जॻह ते बादशाहज़ादी कुर्ब ऐं मोहबत ॾींदी, छो त हूअ जेकी बि हुई सिपा सालार जी वॾी, सो उन खे नंढड़े इलाइक़ो हिननि खे शहज़ादनि खे हुन पालियो हुयो, छो त हूअ ख़ानदानी हिननि जी ख़िदमतकार हुई। सो इन हिसाब सां हूअ रखियल हुई, हुनजी इज़त एतिरियूं कंदियूं हुयूं जो वॾी माउ जेतिरियूं शहज़ादियूं। शहज़ादी हिन खे अदब एतबर एतिराम सां मिली ऐं हिन खां हाली हवाले थी। ऐं हिन जे दिलि में ख़्यालु कयो त शहज़ादी जेकी हुई हुननि जी वॾी भेण, सो जेकी शहज़ादी हिन जी बादशाही में पुॻी उनजो शहज़ादी नूर नालो हुजे। हिन सोचियो त शहज़ादी नूर खे मां सॼो हाल हवाल हिन आदम ज़ात जो ॼां त वधीक हीअ छा थी चवे, छो त मूंखे माउ जी जॻह ते आहे, जीअं मां चवंदो मन मुंहिंजे कंहिं चए में अची वञे, सो आदम ज़ात खे मतिलबु त मिलाए उन पंहिंजी ज़ाल सां, सो पंहिंजे बचड़नि सां ॾाढो ई ख़ुशि थींदो। अदा उन सिपा सालार जेकी वॾी हुई उन वञी आदम ज़ात जी ॻाल्हि सॼी उन शहज़ादी नूरजान सां कई। शहज़ादी जॾहिं नूरजान सां सॼी तेर पितर ॻाल्हि करणु लॻीसि, एतिरे में हूअ तख़्त तां उथी ऐं कावड़ ऐं गुस्से में चवणु लॻी तुंहिंजी जुरत कीअं थी इहे लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं इहा तुंहिंजी हिमत कीअं थी जो आदम ज़ात खे तूं असांजी बादशाही असांजी महलात ऐं असांजे मुल्क ते तूं वठी आई आहीं, छो त तूं मुंहिंजे हिसाब सां अमर जी जॻह ते आहे, पर तूं इहा गुस्तागी कई आहे, इन जी तूं सज़ा जी हक़दार आहीं। पहिरियां तूं जल्दी में वञ, इन आदम ज़ात खे मुंहिंजी दरबार में पेश कर त मां ॾिसां त इहो केरु ऐं काथों जो आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ॾाढो हिन खे ॾुख बि थियो, हिन खे ॾाढो सम्झाइणु लॻी त धीउ ईअं न थींदो आहे, सो हू हुनखे ॾुखियारो आहे वॾो, हिन जी मतिलबु त बचनि लाइ ज़ाल हिन मुल्क ते आहे, सो हुन जी चाचा में निकितो, हू परेशान ऐं हालत में आहे, सो मूंखे हुन ते रहम अचियो, मां इन करे वठी आयुमि। एतिरे में चवणु लॻसि त नूरजान शहज़ादी त तूं मूंसां ज़बान लड़ाइण बि सिखी वई आहीं, तूं वॾी आहे, मुंहिंजी मां तुंहिंजो अदब कंदो आहियां, इन जो इहो मतिलबु त न जो तो मूंखे उसूल सेखारींदी तूं अञा। एतिरे में शहज़ादी जो जॾहिं इहे गुफ़्तगू ॿुधईं त हिन खे पंहिंजे हिसाब सां ॾाढो शर्मिंदी बि थी ऐं हिन चयो त अॼाणी मां हिन आदम ज़ात जी इन सां ॻाल्हि कयमि, हाणे त हिन खे माराए छॾींदी, जेकी मूंसां एतिरो ॻाल्हाए थी सो हुन सां छा लका कंदी। अदा हुनखे हुकुम ॾिनल हुयो त कहिड़ी बि हालत में उन आदम ज़ात खे मुंहिंजे अॻियां पेश कर। अदा शहज़ादी नूरजान जो हिन खे हुकुम हुयो, हिन पंहिंजे हिसाब सां साॻियो हसन ॾे आहे, हसन खे चवणु लॻी अॼु तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे, अचु मुंहिंजे पोयां। अदा हसन हिन खां सुवाल जवाब के बि न कया, छो त हुनखे ख़बर हुई त मौत मां पाण सां खफ़न खणी निकितो आहियां, सो पोइते क़दम छो कयां। अदा जॾहिं उहा सिपा सालार जी जेकी वॾी हुई सो उहा हसन खे वठी सिधो सो वञी बादशाहज़ादीअ ज़ुबैदा जे अॻियां पेश कयईंसि, ज़ुबैदा जे अॻियां नूरजान जे अॻियां पेश कयईंसि, पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी हुनखे निकाह पियल हुजे। हा साईं। निकाह जो पियल हुजे। हूअ ॾिसणु लॻी आदम ज़ात खे जंहिं महिल ॾिठईं, हसन खां तेर पितर पुछा करणु लॻी तूं हिते कीअं आयो आहीं, असांजी मुल्क में कीअं अची पेश थियो आहे, छाजे करे आयो आहीं। हसन चवणु लॻुसि त हीअ मुंहिंजी हीअं ज़ाल हुई जंहिंसां मूं शादी कई हुई, उनखे ॿ बचा आहिनि, सो उहा खणी तुंहिंजी बादशाही में दाख़िल थी आहे, सो मां उनखे वठणु आयो आहियां। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां सॼी दास्तान सुनाई, मतिलबु त ॿुधाई। जॾहिं हसन सॼी ॻाल्हि हिन बादशाहज़ादीअ खे ॿुधाई त बादशाहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां ऐलान करे छॾियो उन सिपा सालार खे
त वञ सॼे ॻोठ में ऐलान कर जेकियूं बि शहज़ादियूं ख़ूबसूरत औरतूं आहिनि नौजवान सभु हिन शहज़ादे जे अॻियां मतिलबु त इंसान जी बचे जे अॻियां पेश कयो। अगरि हिन जी ज़ाल सच में आहे त हिन खे उहा मां पंहिंजे हिसाब सां ॾींदमि। अगरि जे हीउ इंसान जो बचो कूड़ो निकितो त हिन खे मां क़तलु कराए छॾींदमि। अदा जॾहिं बादशाहज़ादी जो ऐलान थी वियो सॼे मुल्क मां ख़ूबसूरत नौजवान छोकिरियूं हिक खां ॿ और हुजनि सो सभई अची हिन शहज़ादे आदमज़ात जे अॻियां ऐं हसन ज़रगर जे अॻियां पेश कयनि। अदा हसन पंहिंजे हिसाब सां जॾहिं हिन जी ज़ाल हुई कोन छो त उहा बादशाह हुई बादशाहज़ादी ॿिए मुल्क में हुई हिन जी बशी में त कोन्हे जो उहा हुजे त हसन चवे त हीअ मुंहिंजी आहे। अदा हसन पंहिंजे हिसाब सां ॾिसी टोटल जेकियूं बि हुन जी मुल्क में छोकिरियूं हुयूं सो हुन पंहिंजे हिसाब सां शहज़ादी नूरजान हिन खे ॾेखारियूं। हिन चयो त मुंहिंजी ज़ाल हिननि में का बि कोन्हे। एतिरे में हुनखे कावड़ ऐं गुस्सो आयो चवणु लॻी त तूं कूड़ो आहे कूड़े जा पुट छो त तुंहिंजी ज़ाल हिते आई कोन्हे तूं हसकर असांजी बि गुस्तागी कई आहे असांजी शान में ख़िलाफ़ु थियो आहे सो असांजे मुल्क ते कंहिं बि इंसान ज़ात जी इजाज़त न आहे जो परस्तान मुल्क में तूं आयो आहे। हिन ते ॾाढी नाराज़ ऐं कावड़ कयईं ऐं हिन खे ॾाढी कावड़ अचे वई शहज़ादी नूरजान खे पंहिंजे हिसाब सां हिन खे पंहिंजे हिकिड़े सिपा सालार उन जी सिपाही सालार जी जेकी हुई सो उनखे पंहिंजे हिसाब सां हुकुम ॾिनई त हिन खे पंहिंजे हिसाब सां ॿधियो वञे। अदा उन महिल हसन खे ॿधी ऐं हुन पंहिंजे हिसाब सां हिकु कोड़ो घुराए ऐं शहज़ादी नूरजान अची कुटणु बीठसि त तूं कूड़ो आहे तुंहिंजी ज़ाल हिन बादशाहज़ादी मतिलबु त आहे कोन तूं खामखां कूड़ थो हणे। अॼु हिन खे कुटणु बीठी ॾाढो हिन खे कुटियईं। उहा जेकी सिपा सालार जेकी वॾी हुई हुन सरदार उहा वठी जेकी आई हसन ज़रकर खे उनखे ॾाढो ॾुख पियो थिए। अदा ॾुख जो थिए पियो हिन खे कुटण जो चालू कयईं ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां हिकु कहारीअ खे आर्डर ॾिनई त कारियुनि खे त हिन जो सिर कलम कयो वञे। अदा एतिरे में हू कहारी पंहिंजे हिसाब सां तलवार खणी ऐं हसन ज़रगर जे अॻियां बीठो हसन जी नालो जॾहिं बीठो अॻियां त एतिरे में रुॻो हिन शहज़ादी जी आर्डर जो हुकुम जे इंतज़ार मुंहिंजी त आर्डर करे त मां हिन जी मुंडी अलॻि कयां। एतिरे में सॼे हिन बादशाह ऐं उन मतिलबु त दरबार में ख़ामोशी थी वञे त केर बि उते ॻाल्हाए न पियो। उहा जेकी सिपा सालार जी सरदार जेकी हुई जेका हसन खे वठी आई हुजे उन अची ॻाल्हायो बादशाहज़ादी खे चवणु लॻी हथ दॿ जा ॿधी त बादशाहज़ादी हिन जी जान पोइ ॾिनी मतिलबु त का हणी वञे जेसिताईं हिन जी जेका ज़ाल आहे उहा जे कूड़ी साबित थिए ॻाल्हि ऐं उहा न मिले हिन बादशाही असांजे मुल्क ते त भली तव्हां हिन खे क़तलु कराए सघो थियूं। एतिरे में चवणु लॻी हुआ नूरजान त बादशाहज़ादी त मां हिन मुल्क में टोटल जेके बि ख़ूबसूरत औरतूं हुयूं हिन खे ॾेखारियूं अथमि त हिन जी ज़ाल का बि कोन निकिती ऐं हीअ पाण मञे थो। एतिरे में हसन चवणु लॻो वाक़ई बि मुंहिंजी ज़ाल का बि कोन हुई पर सुहिणियूं त ख़ूबसूरत वाक़ई बि हुयूं पर बहरहाल उहा न हुई। एतिरे में उहा सिपा सालार जी जेकी सरदार हुई उहा चवणु लॻी शहज़ादी नूरजान खे त हिते तूं औरतूं सभु ॾेखारियूं न पर अञा हिकिड़ी रहियल आहे। उहा चवणु लॻी त कहिड़ी चवणु लॻी त तूं बादशाहज़ादी तूं रहियल आहीं तूं पंहिंजो निकाब लाहे ऐं हिन शहज़ादे खे पंहिंजो मुंहुं ॾेखार शायदि मतां तूं हुजे। एतिरे में हूअ खिलणु लॻी चवणु लॻी ए बेवकूफ़ तूं हिन जी तकड़े में मूंखे ज़ालत तस्लीम करे छॾियो ऐं हिननि जी ॿिनि बचनि जी माउ बि मूंखे करे छॾियो तोखे मुंहिंजी ख़बर न आहे त मां किन सालनि खां हीअ बादशाही पई थी हलायां। अदा पंहिंजे हिसाब सां उन नूरजान पंहिंजो निकाब लाहे ऐं उन हसन जे अॻियां पेश थी। जॾहिं हसन ॾिठो हिनखे त वाक़ई बि माशाअल्लाह हूअ बि सुहिणी हुई छो त हुनजी भेण वॾी हुई हसन जी ज़ाल जी सो 7 भेनर हुयूं। वॾी वॾी भेण नूरजान जेकी हुई उहा बि ख़ूबसूरत हुनजी हमशिगिल हुई पर हीअ कद में डिघी हुई हूअ कद में थोरी छोटी हुई। हसन ॾिसी चवणु लॻो त माशाअल्लाह तूं बि ख़ूबसूरत आहीं पर तुंहिंजी जेकी ॿी जेकी मुंहिंजी ज़ाल हुई सो उहा बि तो वांगुरु तो जेतिरी ख़ूबसूरत आहे पर हूअ थोरी कद में नंढड़ी आहे ऐं तूं थोरी कद में वॾी आहे सो फ़र्क़ु एतिरो ई आहे। एतिरे में हीअ चवणु लॻी जेकॾहिं इहा ॻाल्हि कूड़ी निकिती ऐं तुंहिंजी ज़ाल हिन मुंहिंजे मुल्क ऐं मुंहिंजी बादशाहियुनि में न मिली त तोखे मां सच में क़तलु कंदमि सो बहरहाल तोखे हाली क़ैदखाने में रखांसीं सो बहरहाल बाद में ॾिसंदमि। अदा हिन खे कहारीअ खे आर्डर थी वियो त हसन खे वञी क़ैदखाने में हयईं ऐं पंहिंजे हिसाब सां सिपा सालार जेकी हुई उन जी सरदार जेकी हसन खे वठी आई हुजे उनखे आर्डर ॾिनई त वञ मुंहिंजे पीउ जे मुल्क ते मतिलबु त मुंहिंजी भेण जी बादशाही ते वञ जंहिंजे नाले हीअ चवे थो उन ॾे वञे उनखे चयो त पंहिंजा 2 बचा जेका शहज़ादा खणी आई आहे हसन ज़रगर वटां सो उहे मुंहिंजे अॻियां पेश करे मां उन्हनि सां मिलण थी चाहियां।
ऐं उनखे इहा बि चयो त तुंहिंजो जेको बि फ़िरेब हुयो सो उहो मतिलबु राज़ खुली वियो आहे, कहिड़ी बि हालत में हाणे का शइ लिकाए न। अदा उहा हुकुम जी बंदी हुई, पंहिंजे हिसाब सां सिपह सलार जी सरदार निकिरी पई, अची हुन बादशाहज़ादी जे अॻियां पेश थी। अदा जेकी हसन जी ज़ाल हुजे उनजे अॻियां सॼी तेर पितर ॻाल्हि कयईं त हीअ ॿ जेका लटा ॾिसंदी जोरा इहे पंहिंजनि शहज़ादनि खे पाराए ऐं मूंसां मोकर ॾे। तुंहिंजी भेण जेकी वॾी नूरजान आहे उहा तुंहिंजे शहज़ादनि सां मिलण थी चाहे। अदा जॾहिं हिन जी भेण खे ख़बर पई उन शहज़ादीअ खे हसन जी ज़ाल खे, त उहा चवणु लॻी त मुंहिंजो इहो राज़ कंहिंखे बि ख़बर न आहे त हीअं मूंखे 2 बच्चा औलाद थी विया। एतिरा मूंखे थी विया, तक़रीबन 6 साल उन आदम ज़ात सां थी विया हुजनि त उन में औलाद बि मूंखे पैदा थी वई, पर मुंहिंजी बशी में कंहिं बचे खे बि ख़बर न आहे त छा मसइलो थियो आहे, छा हले थो। मुंहिंजी भेण खे कीअं ख़बर पई? एतिरे में इहो सुवाल जवाबु अञा करण वारी सिपह सलार सरदार खां, छो त उहो 7 भेनरुनि खे पाण तातियो ऐं हथनि सां खारायो पियो रही, छो त उहो पंहिंजी हुनजी अमड़ जी जॻह ते महसूसु थींदी हुई। एतिरे में हुन खां सुवाल जवाबु करण खां अॻु ई हीअ ॻाल्हि खे सोचे वई त बहरहाल जेकी मुंहिंजी भेण खे ख़बर पइजी वई आहे, शायदि हसन पुॼी वियो। हिन खे इहा ॻाल्हि ख़बर पइजी वई। उन शहज़ादी सोचणु लॻी जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु पुॼी वियो आहे सो मूंखे कंहिं बि शइ जी घबराइण जी ज़रूरत न आहे, जेको बि मसइलो हूंदो पाणे हीउ हलु कंदो, सो हिन खे ख़ुशी थी ॾाढी आहे। ऐं उहा बार बार चवणु लॻसि त तुंहिंजी भेण जो न्यापो आहे, कहिड़ी बि हालत में पंहिंजा शहज़ादा ॿई सिंगारे ॾे, सो मां हुनजे अॻियां पेश कंदुमि ऐं हूअ पंहिंजे हिसाब सां हिन सां मिलण थी चाहे, पर हिननि खे कुझु बि न थींदो, इहो ज़िम्मेवारी मुंहिंजी आहे। अदा छाजे करे बि हूअ लाराए पई हसन जी ज़ाल, छो त हू भेनर जेकी हुयूं पाण में सॻियूं न हुयूं। हू जेकियूं 6 भेनर हुयूं पाण में सॻियूं हुयूं, पर जेकी हसन जी ज़ाल हुई आख़िरी वारी उहा मतिलबु त वेॻी हुई भेण, सो ॿीअ मां हुई। इन हिसाब सां थोरो घणो उन ते साड़ वकस कंदी हुयूं, छो त जॾहिं हिननि खे ख़बर पई त अहिड़ो इंसानु आदमज़ात ख़ूबसूरत हसीन ऐं हुन सां शादी करे 2 बचनि जी माउ थी वई आहे, सो इन हिसाब सां हुननि जो साड़ पैदा थी पियो। अदा उहा पंहिंजे सिपह सलार जेकी सरदार हुई, जेकी माउ जी जॻह ते उहो सम्झंदी हुई, उन पंहिंजी ज़िम्मेवारी खईं त मां तुंहिंजनि बचनि जी ज़िम्मेवार आहियां, तुंहिंजनि बचनि खे ईज़ा बि न ईंदो, सो मां जीअं खयूं थी वञा तीअं वतियूं थी वञा, तीअं वापसि अची तुंहिंजी पशी कंदुमि तुंहिंजे अॻियां। अदा हुन पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ पंहिंजा शहज़ादा जीअं लटा आया हुननि जा सिंगारे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त तव्हांजी मासीअ तव्हांखे घुरायो आहे, सो पंहिंजी मासीअ ॾे तव्हां वञो हिन सां गॾु, जो तव्हां वरी पोइ हुन मासीअ सां मिली 2-3 ॾींहं रही अचिजो, उते मां बि ईंदुमि। अदा पंहिंजे बचनि खे उते मोकिलियईं, सिधो सो हुन सां गॾिजी उन बादशाही में नूरजान जी बादशाही में पुॻा, ऐं जॾहिं उन शहज़ादा ॿई नूरजान ॾिठा त हिन जी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई, एॾा ख़ूबसूरत हसीन हुनखे बचा वणिया जो बेअंत। अची हुननि खे पंहिंजे पास घुराए ऐं हुन सां भाकुर पाए मिली ऐं हुननि जो ॾाढो पंहिंजे हिसाब सां प्यारु मोहबत करणु लॻी ऐं ॾाढो ख़ुशि थी। चवणु लॻी त एतिरा साल हुन पंहिंजे हिन हिसाब सां आदम ज़ात सां मुंहिंजी भेण रही ऐं हीअ 2 शहज़ादा बि ॼणी वई, सो इन विच में कंहिं बादशाही में कंहिंखे ख़बर न पई, सो वाह जो मुंहिंजी भेण हुनुर हलायो ऐं कमु कयो। अदा शहज़ादे मतिलबु त हसन ज़रगर खे बि हिन घुरायो त अॼु मुंहिंजी बादशाही में हिन पेश थिए। अदा सिधो सो उहा साॻी बानी सिपह सलार जी वई ऐं हसन खे पंहिंजे हिसाब सां क़ैद मां आज़ादु करे ऐं सिधो सो उते जॾहिं वठी आया दरबार में, जॾहिं हसन पंहिंजे बचनि खे ॾिठो ऐं बचनि पंहिंजे पीउ हसन खे ॾिठो त टोड़ी उन ॾींहुं बाबा बाबा कंदा वञी भाकुर पियसि। अदा हसन पंहिंजे हिसाब सां जॾहिं बचनि ते अखि पई हुजे त बेअंत खिलणी ऐं ख़ुशीअ में सफ़ा ॻुड़नि जा दरिया वांगुरु वहण लॻा। हसन खे एॾी ख़ुशी थी पंहिंजा बचा ॾिसी जो बेअंत, ऐं हुनजी भेण अञा ताईं यकीन न पई करे, पर हसन सां जॾहिं बचा हुनजा मिलंदे ॾिठई पुट त हिन खे यकीन थी वियो त वाक़ई हसन जी ॻाल्हि सची आहे ऐं मुंहिंजी भेण गैर क़ानूनी कमु कयो आहे, छो त आदम ज़ात सां हुनजी शादी करणु नामुमकिन हुई, पर हुन ग़लति कमु कयो आहे, सो इन करे हुन देरी न कई। उन्हनि महिल सिपाही सालारनि खे हुकुम ॾिनई ऐं उन्हनि खे बचनि सिधो हसन खे अलॻि करे छॾियनि। अदा हसन खे पंहिंजे हिसाब सां कुटींदा रहिया, हुननि जा बचा रियूं ऐं कीयूं पिया कनि हेॾां होॾां। उहा जेकी सिपह सालनि जी सरदार हुई उहा चवणु लॻी त पंहिंजे हिसाब सां हिननि खे बश्क। अदा पंहिंजे हिसाब सां हिन ॾाढो हसन ते मतिलबु त दस्तगर गर्दी कई ऐं हुनखे ॾाढो कुटियईं हेॾां होॾां, ऐं पंहिंजे हिसाब सां सिपाही सालारनि खे हिन खे कुटे अधमो करे शहर जे ॿाहिरां हिन खे फिटी करे अचो। अदा शहर जे ॿाहिरां हसन खे वञी पंहिंजे हिसाब सां फिटी करे उहे बचा जेका हुया सो पंहिंजे हिसाब सां हुन
नूरजान पाण वटि रखिया ऐं पोइ ते हुनजी जेकी भेण हुई पंहिंजा शहज़ादा त पाण मोकिलियईं भेण ॾे, पर हूअ परेशान हुई त अॼाणी मां शहज़ादा मोकिलियमि, सुभाणे कुझु थिए न। अदा इहो इरादो करे जीअं अॼु मां बि वेंदुमि हुन भेण ॾे ऐं हुन भेण सां बि मिलंदुमि ऐं पंहिंजे शहज़ादनि सां बि। अदा हुन पंहिंजी भेण ॾे तयारी कई। एतिरे में हिकु ॿी बानी अची पुगसि त बादशाह जेको हिन जो पीउ हुयो उन बादशाह तोखे घुरायो आहे, समोसा ॿोॾा थींदी पोइ वञे पंहिंजी भेण ॾे। अदा जॾहिं हसन जी ज़ाल खे ख़बर पई त बाबा साईं घुरायो आहे, अदा पंहिंजे जीअं हिसाब सां हुन सामान ॿधो पियो, उहो सामान उते ई ॿधी ऐं पंहिंजे पीउ जी तरफ़ रवानी थी पई। अॼु पीउ सां बेअदब ऐं इख़लाक़ सां मिली ऐं हुनखे पीउ चवणु लॻो त मां तूं वञे थी ॿुधुमि त पंहिंजी भेण ॾे घुमणु, सुभाणे मुंहिंजी दिलि जो ख़्यालु इहो आहे त तूं न वञु, छो त मूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे। ख़्वाबु छा ॾिठो आहे? सो मां हिकु ॾींहुं वञा पियो तो एॾी दौलत मुंहिंजे पेरनि में विछाई पई हुजे, सो मूंखे दौलत पिसंदी कोन आई। अॻिते वियुमि त हिकु 7 लाल पिया आहिनि, उहे 7 लाल एॾा सुहिणा हुजनि, मां 7 ई लाल खयां। सो बहरहाल उहे हथ में खणी बक़ाया जेका गीसे में विधमि 6, बाक़ी 7 लाल जेको आहे मां हथ में खणी उनखे ठाहे ठाहे ॾिसणु लॻुमि त इहो कुदरत उनजी सूंहं ॾिसणु लॻुमि त केॾो सुहिणो आहे। एतिरे में उहो लाल ॾिसी रहियुमि त हिकु सिरड़न आई, माना कंहिं बाज़ आयो, उन झड़प हईं, उहो लाल मुंहिंजे हथनि मां खयों वेंदो रहियो। अञा उन लाल खे मां ठीकु तरीक़े सां ॾिठो बि कोन हुयो। हाणे मूंखे इहो ख़्वाबु जो जॾहिं ॾींहं खां मूं ॾिठो आहे, सो मूंखे सुख आराम फिटी वियो आहे। सो मूं नजूम ई घुराए हुनखे नजूम हणाए पुछा कराई आहे। त एतिरे में उहो चवणु लॻा त जेका 7 लाल हुया उहे तुंहिंजी 7 धीअर आहिनि, जेकी आख़िरी में तुंहिंजी धीउ आहे तुंहिंजे नाले चवणु लॻो, सो इन ते वॾो ख़तरो आहे, सो इन खे पंहिंजे हिसाब सां महफ़ूज़ कजे, जी आहे हिकु चकर तुंहिंजे हथनि मां वई त वरी वापसि न ईंदी। एतिरे में शहज़ादी उहा चवणु लॻा त पीउ खे त भाउ अहिड़ो को मसइलो न आहे, सो मां पंहिंजे हिसाब सां भेण ॾे वेंदुमि। चवणु लॻो त पीउ त मां हूअ तुंहिंजी सोतेली भेण आहे, तुंहिंजी सॻी भेण थोरे आहे, हूअ तोसां अक सां साड़ रखंदी आहे, मूंखे ख़बर आहे, पर मूंखे अलाए छाजे करे दिलि गांव माओ जी थी पए, तूं वेंदी तोसां को मसइलो न करे, इन करे मुंहिंजी इजाज़त न आहे जो तूं हेॾे वञु। चवणु लॻी भाउ मूंखे कहिड़ी बि हालत में वञिणो आहे, छो त मुंहिंजो इहो न पई ॿुधाए सघे त की मुंहिंजा बचा न वरिता आहिनि, एतिरो उहो हुनखे कुझु बि न पियो राज़ ॿुधाए सघे, छो त हूअ राज़ जी ॻाल्हि सिर्फ़ु हुनजी भेण ॼाणे पई ऐं हूअ पाण। हिन खे चवणु लॻी मूंखे कहिड़ी बि हालत में वञिणो आहे, छो त मूंखे पंहिंजे हिसाब सां घुमिणो आहे। ऐं हू चवणु लॻी त पीउ चवणु लॻो त मां वञे थी, पर सिर्फ़ु 2 ॾींहंनि जा 3 ॾींहंनि जी तोखे इजाज़त आहे, वधीक तोखे इजाज़त न आहे, मूंखे जल्दी में मोटण वारी कजांइ, मोटे न मोह तां ज़रूरु थींदी वञजांइ। अदा पीउ हिन खे ॾुखी सुखी दिलि ते पथर रखी हिन खे इजाज़त ॾिनी। हीअ सिधो सो पंहिंजी भेण वधी बादशाही में पुगी। अॼु भेण जे अॻियां जॾहिं पेश थी, उहे जेका शहज़ादा जेका हिन जा पुट हुया, उहे हुनजी भेण जे आॾो वेठा हुया, पर उहे रोअण पिया ज़ारो ज़ार। जॾहिं माउ खे ॾिठनि त चीकंदा चिलाईंदा ऐं रोअंदा माउ ॾे ईंदा विया ऐं पंहिंजे पीउ जो ज़ुबान ते नालो हुयुनि। अदा एतिरे में हुन शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां पंहिंजी भेण खे ॾिठो ऐं भेण ते हूअ ॾाढी कावड़ ऐं गुस्से में अची वई ऐं भेण खे चवणु लॻी, तूं हेड़ी तेड़ी, तूं असांजो नकु वढाए छॾियो ऐं तूं असांजी बदनामी कराए छॾी, असां परस्तान जूं पाक परियूं ऐं तूं इंसान ज़ादे सां मोहबत कई ऐं इंसान ज़ादे सां मिली आहीं, उन सां तूं 10 साल रही आहीं ऐं उन सां रही बि सही, त पोइ वापसि तूं छो आई आहीं? तूं वापसि इन करे आई त असांजी बदनामी थिए, हूअं कंहिंखे ख़बर कोन हुई तूं आई आहे त हाणे असांजे मसइला बदनामी कराए छॾी, हेड़ी तेड़ी। अॼु पंहिंजे हिसाब सां उहो कोड़ो घुराए ऐं पंहिंजी भेण खे कुटण बि थी। अदा पंहिंजे हिसाब सां भेण खे 4-5 चबुक हईं, हेॾां होॾां अचे कुटण बीठसि, ॿधणु लॻसि ऐं एतिरे में सॼी दरबार में जेका बि माण्हू आवाम बीठा हुजनि, उन्हनि खे चवणु लॻी त हीअ सुञाणियो त हीअ केरु आहे? एतिरे में आवाम चई केर बि न पियो हिन खे ख़ुशि, सभु जो हेठि कंधु लॻो पियो त छा चवनि। बार बार शहज़ादी उहा पुछणु लॻी, नूरजान त हीअ केरु आहे ऐं मुंहिंजी छा थिए? एतिरे में हिकु औरत हिमत करे चयो, बादशाहज़ादी हीअ तुंहिंजी भेण आहे। एतिरे में चवणु लॻी त हीअ मुंहिंजी भेण छाजी आहे, तूं कहिड़े हिसाब सां मुंहिंजी भेण करे ॾिनी? वरी उन बादशाहज़ादी खे गुस्सो अची वियो। उहा जीअं चयो त तुंहिंजी भेण आहे, हिन खे जीअं तलवार हथ में हुई तीअं ठका हुनजी मुंडी लाहे छॾी। अदा मुंडी जो लाहे छॾी, वरी बादशाहज़ादी ॾे तलवार खणी वधी त एतिरे में उहा जेकी बानी जेकी सिपह सालार जी सरदार हुई, जेकी हिन खे माउ जेतिरो प्यार हुई, हिन जी अधु माउ हुई, उहा बि हिन खे झलण लाइ हुन शहज़ादी ॾे वधी त हिन खे झलण आई। हुन तलवार हईं, हुन हथु विधो, हुन जी जेकियूं 2 आङुरियूं हुयूं सो उहे उन सिपह सालार जी सरदार जो कटिजी पियूं, हेठि किरियूं वञे। एतिरे में बादशाहज़ादी खे चवणु लॻी, हीअ तुंहिंजी भेण आहे, हिन में खे तूं मारींदीअं या कुझु बि कंदीअं, तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो ऐं तोखे छा मिलंदो?
इहो ॿुधाए तूं ऐं हिन खे मारण मां तोखे छा मिलियो, तूं ज़ुल्म थी करे। हिन जेकी बादशाहज़ादी मतिलबु हिकु गैर अवाम जेको हुयो सो तोखे हक़ सच जा लफ़्ज़ चई तुंहिंजी भेण आहे, ते बि तूं कावड़ करे हुनखे मारे छॾियो। छाजे करे मारे छॾियो? तूं ॾोहे रहां, इहो तूं गुनाह जो कमु छो थी करे? एतिरे में हिन खे सम्झ में ॻाल्हि आई त बहरहाल गुनाह जो कमु त कयो त मुंहिंजा न बि, पर हीअ ॾोहीण आहे हिन खे मां न छॾींदमि, छो त हीउ मुंहिंजो कानून आहे, हुकुम आहे, छो त मां हिन जी वॾी भेण आहियां ऐं छहनि मतिलबु त बादशाहनि ते बि मुंहिंजी हुकूमत आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हुन सिपा सालारनि खे हुकुम ॾिनो त मतिलबु त मुंहिंजी भेण खे पंहिंजनि बचनि सिधो कीअं क़ैद खाने में हणो वञे, जीअं उते सड़े ऐं कुसे पई सॼी उमिरि हिन खे का आज़ादी न मिले। अदा एतिरे में हिन खे ॾाढो ॾुख थियो, हुन जूं सिपा सालार जूं उन जूं 2 आङुरियूं वयूं हलियूं ऐं हूअ बि क़ैद थी वई। अदा एतिरे में हसन ज़रगर जेको फिटी करे आया ॿाहिरि शहर खां, उनखे बि पंहिंजे हिसाब सां हौसलो हुयो ऐं हुन बि पंहिंजे हिसाब सां हकिलंदो होकारींदो कीअं वञी कीअं पेड़ हेठां वेठो। अदा हिन हिकु वण हेठां वेही पंहिंजे हिसाब सां सोचईं हाणे त मां छा कयां, सो मुंहिंजे वस में का बि ॻाल्हि न आहे, जेको कुझु थियणो हुयो सो ॾाढो ख़राबु थी वियो। हुन ज़ालिम औरत मुंहिंजा बचा मूंखां कसे छॾिया ऐं मूंसां वॾो ज़ुल्म कई, हाणे मुंहिंजे हथ में त कुझु बि कोन्हे। एतिरे में त हिन खे यादि करो अची वियो उन जेको बुज़ुर्ग हिन खे पीरा मर्द ॾिनी हुई बूचकी, जंहिंमें हुनजी खाक पियल चई त जॾहिं बि ज़रूरत पई त मूंखे घुराइजांइ। अदा पंहिंजे हिसाब सां हिन अहिड़ो कमु कयो, उते हिकिड़ी पथरनि सां बाहि ॿारे उन में थोरी खाक जो उछलियईं। उहो पीरा मर्द न पर हिकु उन जो जिन अची उते ज़ाहिर थियो। उन ई वण जे मथां वेही अॼु हिन सां ॻाल्हाइण लॻो। एतिरे में हू चवणु लॻो त तूं वण ते छो वेही रहीं, हेठि अचु। चवणु लॻो त हिन सरकस ज़मीन ते मतिलबु त हिन ज़मीन ते मुंहिंजा क़दम पवंदा, सो मूंखे हिते बाहि लॻी वेंदी, छो त हिते जादू पखिड़ियल आहे, सो मूंसां वॾो ज़ुल्म थी वेंदो, सो तूं वण ते चढ़िया बाक़ी आई थी मां ॻाल्हि तोखे ॿुधायां थो। अदा हसन बि वण ते चढ़ी हिन सां गुफ़्तगू करणु चालू कई ऐं पुछा करणु लॻो त तूं आयो आहे ऐं उहो हमरा काॾे वियो। हुन चवणु लॻो त उहो मुंहिंजो आका मूंखे मोकिलियो आहे, सो तुंहिंजी सॼी किरदारु तुंहिंजो सॼी ख़बर हुनखे आहे। सो हीअ हिकिड़ी बूचकी ॾिनी अथई, उहो दबली ॾिनी अथई, हिन दबलीअ में हिकु अहिड़ी शइ अथई उहो पंहिंजे हिसाब सां पाण खोलिजांइ, सो हीअ मूंखे ॾिनी अथई, तुंहिंजा ॾुखिया ॾींहं ख़तमु थी विया। अदा एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां दबली चई मां हिते न खोलिजांइ, जंहिं महिल मां हली वञा पोइ खोलिजांइ। अदा हू जिन पंहिंजे हिसाब सां गाइब थी वियो। हे लही हेठि आयो, दबलीअ खे खोलण वारी अञा तयारी में हुयो त एतिरे में हिकु आंधी ऐं छा कुॾिया तूफ़ान लही पियो। अदा तूफ़ान जो पंहिंजे हिसाब सां लही पियो, हीअ दबली खोले न सघियो। अदा वाच हेॾां होॾां आंधी थोरी टरी, हिन पंहिंजे हिसाब सां दबली खोली, उन में हिकु सिक्को हुजे, उन सिके ते लिखियलु हुजे त दरिया जो कंधो ॾींदो, हलंदो हलंदो वञो, अॻियां जेको बि फ़ैसिलो अचई उहो तूं पंहिंजे हक़ में कजांइ। अदा हिन खे का बि ॻाल्हि हसन खे सम्झ में न आई त आख़िर छा चईं, छा मसइलो थियो। अदा ही 2 विखूं हलियो त हिकु दरिया जो कंधो हुयो, उन कंधे सां हिन ओभर तरफ़ रवानो थी पियो, हकिलनो होकारींदो वञे पियो त हिकु 2 छोकिरा नौजवान माना की 15-12 सालनि जा पाण में नंढा वॾा भाइर पाण में विढ़नि था पिया। अदा पाण में विढ़नि था पिया, झगड़ो लॻो पियो आहे, जेको नंढो आहे सो वॾे भाउ जे मथां चढ़ियो वेठो आहे, जहिड़ो पियो थिए। अदा हिन खे का सम्झ में ॻाल्हि न आई हसन खे, सिधो सो हुन छोकिरनि जे आॾो आयो, छोकिरनि खे पुछा करणु लॻो त छा मसइलो आहे, छाजे करे तव्हां विढ़ो था। एतिरे में हिक ॿिए खां साइड ते थी ऐं लटा छंडण ऐं हिन खे पंहिंजी चवणु लॻा त तूं भलो थियो तूं आहीं, सो असांजे हेठि जेको 2 शयूं पियूं आहिनि इन्हनि ते असांजो मसइलो थी पियो आहे। अदा हसन जॾहिं हेठि निहारे ॾिठो त भला हिकिड़ी 2 शयूं वाक़ई बि पियूं आहिनि, हिकु मतिलबु त चांदीअ जी लड़ी पई आहे ऐं हिकु टोपी पई आहे। जेकी उहा लड़ी आहे जादू जी लड़ी आहे, मतिलबु त चांदीअ जी आहे, हिकु टोपी हिकिड़ी आहे पर मेरड़ी आहे, सफ़ा कंहिं कम जी न आहे, सम्झी महसूसु थी ॼण कंहिं कम जी न आहे। सो इहे 2 शयूं पियूं आहिनि, इन 2 शयुनि ते ही पाण में विढ़नि था पिया। हे चवणु लॻा त हुनजो चवणु लॻो हसन त ही वाक़ई 2 शयूं पियूं आहिनि, पर ही छाजे करे तव्हां विढ़ो हिननि ते। चवणु लॻो असांजो पीउ हुयो, जादूगर हुयो वॾो, पंहिंजे हिसाब सां उन ही टोपियूं छड़ी असांखे ॾिनी आहे। हाणे हीउ चवे थो त मां छड़ी खणां, मां थो चवां मां छड़ी खणां, हाणे हिन छड़ीअ ते असांजो मुक़ाबिलो हले थो पियो, मतिलबु जेकी जादू जी छड़ी आहे। सो भलो थी वियो तूं आहीं, हाणे असांजो फ़ैसिलो कर त हाणे इहा कंहिंखे ॾींदे। अदा एतिरे में चवणु लॻो त हीअ त भला जेकी छड़ी आहे सो 2 रुपयनि जी सवाई हूंदी, हूअ खणी रुपया घटि हूंदी, सो पैसनि जो फ़र्क़ु हूंदो, खामखा ॿाहिरि आयो छो था विढ़ो। एतिरे में हू छोकिरो चवणु लॻो वॾो जेको हुयो स पैसनि जो को बि हिन में मालूमात कोन्हे, हीअ हिकु जादू जी छड़ियूं न, इन्हनि 2 में हिकिड़ी करामत आहे,
सो बहरहाल मां तो चवां त छड़ी खणां, मुंहिंजो भाउ थो चवे त छड़ी खणां। सो करामत पंहिंजे हिसाब सां हिननि में आहिनि। एतिरे में हसन चवणु लॻो हिन जूं करामतूं कहिड़ियूं न, हे कहिड़े हिसाब सां छा आहे हे। अदा हसन खे हीउ छोकिरो चवणु लॻो, सो नंढे भाउ ॾे ॾिसी चवणु लॻो त ॿुधायांसि। एतिरे में हुन बि पंहिंजे हिसाब सां कंधु लोॾे चयुसि त ॿुधाए छॾींदुसि भली। अदा एतिरे में हसन खे चवणु लॻो, हीअ जेकी जादुई छड़ी ॾिसे थो, जेकी सोनी मतिलबु चांदीअ जी आहे, इन में हिकिड़ी अहिड़ी ख़िदमत हिकमत आहे जो पंहिंजे हिसाब सां हिन ज़ोर ॾेई ऐं ज़मीन ते हणंदे ऐं आर्डर कंदे त जिननि खे त हिकिड़े 7 बादशाहनि जा 7 जिन अची ज़ाहिर थींदा। उन 7 जिननि जा तुंहिंजा मतिलबु त ग़ुलाम थी रहंदा, जीअं तूं चवंदे तीअं कंदा। ऐं हिन टोपीअ में चए हीअ टोपी हिकिड़े आदम ज़ात पंहिंजे हिसाब सां इंसान जी गुंबस मां पैदा थियल आहे। माना के हिकु जेको गोराम जादूगर हुयो, उन जादूगर खे हमराह हिकिड़े क़त्लु कयो, उन जी मुंडी बाबा साईं खणी उन जी खल मां हीअ टोपी ठाही आहे। सो इहा टोपी उहो ई पाईंदो जीअं गोराम खे क़त्लु कयो हुजे, ऐं उन हिसाब सां हुई उनखे ॾियां। पर बहरहाल उहो त खणी कोन मिलियो हुनखे। सो बाबा साईं त वियो हलियो, पर हीअ असां में मतिलबु त विराए वियो आहे। सो हाणे तूं फ़ैसिलो कर, टोपी मूंखे ॾे ऐं टोपी हिन भाउ मुबारक नंढे खे ॾे ऐं वॾी मूंखे मतिलबु छड़ी मूंखे ॾे। ऐं उहो चवणु लॻो छड़ी मूंखे ॾे। अदा एतिरे में हे चवणु लॻो, जेको ई मां फ़ैसिलो कंदुसि सो मुंहिंजे फ़ैसिले ते एतबार ऐं यकीन करिणो पवंदव। अदा हसन खे पंहिंजे हिसाब सां उहो जादुई छड़ी बि मिली वई ऐं टोपी बि मिली वई। अदा हसन खणी पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो उन शहर तरफ़ हकिलंदो हो कंदो अचे। उन क़ैद खाननि में अचे, हिन खे ख़बर पई, पर क़ैद खाने में न वियो, अगल वियो उन मालात में, जेको घर मतिलबु दरवाज़ो घर कमिरो हुजे उन सिपा सालार जे सरदार जो। अदा उहा पंहिंजे हिसाब सां ॾुख ऐं अफ़सोस आहे, मुंहिंजी त बहरहाल ही छा थी वियो। हसन खे कहिड़ो ज़ुल्म थी वियो, उनजी ज़ाल बि आई, बचा बि आया, उन्हनि खे क़ैद करे छॾियो। इन सोचे वीचारे में हुई हूअ वीचारी, ऐं हुन जूं 2 आङुरियूं बि कटिजी वियूं, उन बि सोचे वीचारे में हुई। एतिरे में हसन बि उन मतिलबु त महिलात में पुॻो। अदा हसन खे टोपी पातल, हसन खे केरु कोन पियो ॾिसे। हसन सिधो सो कमरे में वियो। 2 हिकिड़ियूं चोरियूं पियूं हुन जूं अगंदीअ में, उहे खणी पंहिंजे हिसाब सां मथे कयईं त हुनखे सम्झ में आयो त मतिलबु त काश ॾेखारिजे बि कई। चोरियूं हवा में उॾंदियूं पियूं। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सोचियो सिपा सलार त मन असांजी मलिका हिन जादू कयो आहे, सो बहरहाल इन करे त इहे उॾनि। पर एतिरे में हसन पंहिंजे हिसाब सां टोपी लाइ हिनखे ज़ाहिर करे ॾेखारियो त मां आयो आहियां। त हू हसन खे ॾिठो ॾाढो ख़ुशि थी। अदा हसन खे सॼी पंहिंजे हिसाब सां भाकुर पाया जी पंहिंजे पुट जी जॻह ते हुनखे एतिराम अदब ॾिए पई। सो हिनखे सॼी तेर पितर हवालु कयईं त तुंहिंजी ज़ाल बि आई आहे, तुंहिंजा बचा बि आया आहिनि। ऐं हसन में सॼी पंहिंजी छड़ी ऐं टोपीअ वारी ॻाल्हि जॾहिं कई त हिनखे करामती इहा ॾेखारियईं त हिनखे यकीन बि इहो त हाणे तुंहिंजी मंज़िल आसान आहे, को मसइलो ई न आहे। इन ताक़त जे अॻियां आहियो, हिन जी ताक़त कुझु बि न आहे, छो त हुन जादूगर खे उहा सिपत सालार जी सरदार चङी तरह ॼाणे ऐं सुञाणे पई। अदा हसन खे पंहिंजे हिसाब सां टोपी बि मिली वई ऐं उन हिसाब सां छड़ी बि मिली वई। अदा हसन निकिरी पियो पंहिंजे हिसाब सां हुन ज़ाल ऐं बचनि जी तलाश में, ऐं क़ैद खाननि जी तरफ़ आयो त ॾिठे त पाण हिकिड़े क़ैद खाने में मुंहिंजी ज़ाल पंहिंजनि बचनि सिधो कंहिं भित जी टेक ॾेई ऐं रोए थी पई। मतिलबु हुनखे ॾुख इहो ई थियो हुजे, ॾाढो ॾुख में हुजे, पंहिंजे हिसाब सां बचनि सां वेठी खेचेरी करे पई, पर बचनि जी अखियुनि में पाणी हले पियो। हसन जॾहिं हिनखे टोपी पातल हिनखे कोन पिया ॾिसनि उहे, हीउ ॾिसे पियो, पर हिनखे ॾाढो ॾुख थियो। थोरी देरि खां पोइ हिकु बानी पंहिंजे हिसाब सां पाणी खणी उन शहज़ादीअ खे कमरे मां दरवाज़ो तालो लॻो पियो, तालो लाइ अंदरि वई त हसन बि उन ताले सिधो मतिलबु ताले में ख़िरास थी उन्हनि बचनि जे अॻियां बीठो। अदा जेकी बानी हिन ॾे पाणी खणी वई शहज़ादीअ ॾे, उन शहज़ादीअ जी हुनखे ॾाढो रहम हुजे ऐं शहज़ादीअ खे चवणु लॻी त बहरहाल हाणे छा थींदो, जेको बि थियणो हो थी वियो, हाणे सबुरु कर तूं। अदा हुन चवणु लॻी त मां पंहिंजे मुड़ुसु मतिलबु त हसन सां ॾाढी करे आयमि, उन सां बचा बि कसे आयमि ऐं उनजी माउ खे बि ॾुखियारो करे पंहिंजे हिसाब सां उॾी हिते मुल्क में आयमि। पर इहा ख़बर हूंदी आहे त मां अचां ई न हा। सो मूंखे हसन खे चवां त जेकर माफ़ु करे छॾे, छो त मूंखे उन शइ जी सज़ा मिली वई, मां हीअ सज़ा लोड़ियां थी पई। अदा एतिरे में हसन इहे ॻाल्हियूं ॿुधे पियो। हसन टोपी लाहे ज़ाहिर थी पियो, पंहिंजी ज़ाल जंहिं महिल बचनि ॾिठो अची उन पंहिंजे हिसाब सां भाकुरे पिया ऐं उहा बानी जेकी आई हिन ॾे पाणी खणी, उहा हैरत में अची वई। हसन पंहिंजे हिसाब सां हुनखे सम्झायो त तूं हैरत न कर, सो मूं वटि हेॾी टोपी आहे, मां कंहिंखे बि नज़र न ईंदुमि। सो बहरहाल हीअ सॼी छड़ी बड़ी वारी सॼी बचनि ऐं पंहिंजी ज़ाल खे बि ॻाल्हि कई, उन बानीअ खे बि ॻाल्हि कई। अदा बानी बि पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थी, उहा त वेंदी रही, पर हिन अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हिसाब सां पंहिंजे ज़ाल ऐं पंहिंजे बचनि सां गॾु रहणु लॻो।
अञा थोरी देरि खां पोइ हेॾां होॾां उहा बादशाहज़ादी जेकी हिन जी वॾी भेण हुई उहा अॼु पुॻी हिननि वटि। अलाए उहा जो ॾिठी त भला हिकिड़ी मुंहिंजी भेण भॼन सिधो रोए थी पई, उहा वेठी आहे। बाक़ी हिन जो जेको मुड़ुसु त हू टोपी पातल हसन ज़रगर खे उहो ज़ाहिर ई कोन हुयो, उहो ज़ाहिर ई कोन हुयो। जीअं जो हीअ पंहिंजे हिसाब सां आहे, हसन खे हिकु अहिड़ी सुई हथ अचे वई, चोप मतिलबु त सुओ पंहिंजे हथ में खणी काथे लिकी वेही रहियो, छो त टोपी पातल ज़ाहिर ई न हो। अॼु भेण खे पंहिंजे हिसाब सां उहो कोड़ो खयूं आई। वरी सिपाही सालारनि खे चई हिन खे ॿधो त मां कुटियांसि। अदा जंहिं महिल हीअ कुटण वारी तयारु करे पई, भेण खे हण वारी करे पई, उन महिल हसन ठका खणी हिन खे पोयां सुओ कढायो। अदा हिन खे पहिरियों सुओ लॻो, हिन टप ॾिनो पई लूण हईं, पर हिन खे काशी नज़र ई न आई, छो त हसन खे टोपी पातल हिन खे नज़र काॾों अचे। अदा वरी ॿियो चकर जंहिं महिल तयारी कयईं, वरी सुओ ठका जो कढाईं त हिन खे बेस उन महिल सुओ ॾिठो, हिन खे पक पइजी वई त काशी त आहे जेको सुओ लॻो मूंखे। एतिरे में हसन हिन खे ॻाल्हाइणु लॻो, ए मलिका तोखे रहम दिलो ऐं काशी आहे ई कोन, तूं अदब एतिराम ई न आहे, छो त हज़रत सलीम अलैहिस्सलाम जो मां हिकु ख़ासि मुनाज़िब आहियां, सो मां तोॾे आयो आहियां, तुंहिंजा ज़ुल्म हिन ते ॾिसां थो ॾाढा थी करे, सो तोखे रहम ई कोन्हे को। अदा एतिरे में इहे 4 लफ़्ज़ हिन चयसि, हज़रत सलीम अलैहिस्सलाम जो मां मतिलबु त उनजो ख़ासि माण्हू आहियां, सो इन खे तूं ज़ुल्म छो थी करे। इहे ॻाल्हियूं ॿुधे त हिन जी ज़मीन पेरें ॾांहुं खिसकी वई। हीअ सोचणु लॻी त बणा हज़रत सलीम अलैहिस्सलाम जो को बि मतिलबु त ख़लीफ़ो हिन जी ख़िदमत में आहे, सो मां हाणे छा कयां। अदा हीअ परेशान थी तकिड़ी हली वई, हिन खे सुई त लॻी पर हीअ परेशान हुजे। अदा वरी बानी आहे उहा साॻी हुआ हिनखे मतिलबु परेशान ॾिठे, उहा जेकी आई सफ़े सलार जी बानी मतिलबु सफ़े सलार जी सरदार, उहा जो ॾिठे हिनखे मलिका खे परेशान, हिन खे चई त छा थियो मलिका जो परेशान आहे तूं, पर हिन सां का बि ॻाल्हि न कई त मूंसां को हीअ हादिसो थियो ऐं हीअ ॻाल्हि थी हिन फलाणे कमरे में। अदा हिन जो त कोई अहिड़ो मसइलो ई न आहे। अदा एतिरे में हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई, हीअ सिधो सो वरी उन साॻी शहज़ादी ॾे आई। शहज़ादी ॾे आई त ॾिसे त शहज़ादी पंहिंजे बचन सिधो खिले थी पई। हीअ जो खिले थी पई त हिन खिलण जे में हिकु मर्द जो बि आवाज़ु महसूसु थियो। एतिरे में परे खां हिननि ॾिठो त बण उहा साॻी असांजी सिफ़े सलार जी सरदार अचे थी पई, मतिलबु शहज़ादे हसन चयो त मुंहिंजी माउ, ऐं हुन बि चयो त मुंहिंजी माउ। सो उहा जीअं वेझो आई त हिन पंहिंजे हसन पंहिंजे हिसाब सां टोपी लाथी, त हूअ हिन खे ॻाल्हि में पुछणु आई त हिन खे छा थियो मलिका खे, पर हुनखे पुछण जी ज़रूरत ई न पई, छो त हुन शहज़ादे खे ॾिठई लिकियलु हुयो टोपीअ में। त अदा एतिरे में हिन खे सॼी तेर पितर हीअ बि अचे खिलणु लॻी, तूं भलो कमु कयो मलिका सां, सो ईअं कंदो रहो, तुंहिंजी कमु थी वेंदो। एतिरे में चवणु लॻी त हाणे मां वञा थी मलिका खे ॾिसां त उहो छा थी चवणु चाहे ऐं छा थी करे। अदा हिन हसन चयो त मां बि ॾिसां त भला हूअ असांजे बारे में छा सोचे थी ऐं छा मसइलो कंदी। अदा सिधो सो हुन सां घर जी ॿई हिते दरबार में आया। हूअ एतिरे में चवणु लॻी त इहो हसन ई आहे जीअं एतिरो कमु कयो आहे। एतिरे में बार चवणु लॻी, हू चवणु लॻी हसन न आहे। ईअं चवंदी वई त हुन ते कोड़ो खणी वञे, वरी हुनखे कुटणु चालू कई बानीअ खे। हसन खे एतिरे में कावड़ अची वई, हसन भरे हिन खे चमाट हईं, चमाट जो हईं त परे वञी किरी, त चमाट त हिन खे लॻी पर चमाट हणण वारो हिन खे नज़र ई न पियो अचे। एतिरे में वरी हसन चवणु लॻो त तोखे मां सॼी ॿुधायमि त हज़रत सलीम अलैहिस्सलाम जो मां ख़ासि मुनाज़िब आहियां, हिननि जी मां हिफ़ाज़त लाइ आयो आहियां, तोखे का बि ख़बर नथी पए। सो हिन खे हौसलो ठिकाणे ते अची वियो। उन महिल चवणु लॻी बानी खे त वारो कर, जल्दी में क़ैद खां हिन खे आज़ादु करे पंहिंजे हिसाब सां बाबरकत खे कमरे में विहार। अदा शहज़ादी पंहिंजे हिसाब सां आज़ादु थी वई ऐं उन कमरे में वेठी हिफ़ाज़त सां हिन खे लटा लिबास भलो कपिड़ा वग़ैरह बचनि खे उन्हनि खे पाइण लाइ मिली विया ऐं हिकिड़ो जुबो ॻोल्हे ॾिनई त उन शहज़ादे बि पंहिंजे हिसाब सां मटियो। अदा राति थी पंहिंजे हिसाब सां हव मोट करी, पर हीअ मलिका सोचींदी रही पई त बरार इहो हज़रत सलीम अलैहिस्सलाम जो मतिलबु त ख़लीफ़ो मूंखे चपाट छो आई। परेशान इन हालत में हीअ सोचे पई वेठी, हिन खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। एतिरे में हीअ बानी जेकी आई हुन ॾे चगड़ा सिपा सालार जी, एतिरे में हसन खे चवणु लॻी त तूं ॾे हाल वाल, हाणे हितां निकिरंदे कीअं। एतिरे में हिन चवणु लॻो त हीअ मूंखे छड़ी जेकी आहे सो इन जी मदद, हिन टोपी जी मदद सां निकिरणो आहे। चवणु लॻे अॼु राति हिन खे आज़माई ऐं महिल जो नेकर कयूं असां, जेकॾहिं हाणे ॾींहं ॾींहुं हिन सां ख़ुशि कंदा त हिन खे ख़बर पइजी वई त कमु वधी वेंदो, हिन वटि बि जादू जी हुकूमत जाम आहे, सो मुक़ाबिलो थी सघंदो। चए त तूं हिन खे छड़ीअ खे आज़मायो बि न आहे त इन में छा थिए थो ऐं छा हले चले थो। एतिरे में हसन जो वाक़ई बि इहा ॻाल्हि सही आहे। सो अॼु राति हलंदासीं, सो पंहिंजे हिसाब सां दरिया जे कंधे ते मां हिन खे आज़माईंदुसि ऐं सॼो तेर पितर जेको कुझु हूंदुसि उते कंदासीं। अदा एतिरे में ही राति थी वई, हव ठरी वई, ऊंद ई राति तुंहिंजे हर को पंहिंजे हिसाब सां कमरनि में सुम्ही पियो। सो हीअ हथनि थियो पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजनि बचनि सिधो
हिकिड़ो बचो हसन खयों, हिकिड़ो उनजी ज़ाल खयों ऐं उहा जेकी नौकिरियाणी बानी हुई सरदार उन्हनि जी, सो उहा बि हिन सां टई चारई गॾिजी ऐं उन दरिया जे कंधे ते आया। एतिरे में चवणु लॻो, हसन खे चवणु लॻी त हाणे पंहिंजे हिन मतिलबु त छड़ीअ खे आज़माए, सोनारीअ खे मतिलबु त जेकी छड़ी हुई जादू वारी, इन खे आज़माए त छा थिए थो ऐं छा हले थो। अदा एतिरे में हसन पंहिंजे हिसाब सां अलाह खे यादि करे उहा ज़मीन ते छड़ी हणी ऐं छड़ीअ खे आर्डर ॾिने त 7 ई देव पंहिंजे हिसाब सां हुकुम अंदरि ज़ाहिर थियो। अदा 7 मुल्कनि जा हिकिड़ा देव अची मतिलबु जिन ज़ाहिर थिया, अची हसन खां पुछा करणु लॻा त अदब एतिराब सां मिलिया त जेको हुकुम करे आका। अदा एतिरे में हसन चवणु लॻो त हाणे मां हिन मुल्क ते आहियां, मूंखे बगदाद शहर वञिणो आहे, कहिड़े हिसाब सां मूंखे पुॼाईंदो ऐं असां सां मलिका जो हिन मुक़ाबिलो आहे, हिन जहिड़ो आहे, हिन में कीअं मसइलो थींदो। अदा हिन में हिकिड़ो जेको सफ़ेद दाड़ीअ सां हिकिड़ो वॾो पुराणे टाइम जो हिकिड़ो मतिलबु जिन हुयो, उन जिननि जो सरदार, उहो एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, मुंहिंजा आका वॾो कमु आहे इहो त, पर असांखे त एतिरी इजाज़त न आहे, असां वाइदो करे छॾियो आहे त असां इंसान ज़ात खे कॾहिं बि पंहिंजी पुठीअ ते न खणंदासीं। सो हाणे अहिड़ो कमु थो कयां, मां हिकिड़ा भूत जा घोड़ा ठाहे तव्हांखे उन भूत जे घोड़नि ते चाढ़ियां थो, सो उहे पंहिंजे हिसाब सां भूत जा घोड़ा न, सिर्फ़ु तव्हां ई वेही सघो था, उन ते को ॿियो इल्मु नथो थी सघे। सो हिकु 2 घोड़ा मां तयारु कयां थो, उन 2 घोड़नि ते तव्हां पुॼी वेंदो, सो उहे हवाए खां तेज़ डुकंदा आहिनि, सो जल्दी में तव्हां पुॼी बि वेंदो, इहो बंदोबस्तु कयां थो। अगरि चवणु लॻो त हिते छा ॻोल्हियांसि हसन, त को मसइलो थी पियो, को हमिलो थी पियो, मलिका कयो त पोइ कीअं मसइलो कंदी, चयो उन लाइ मां पंहिंजी फ़ौज खे मां तयारु कंदुसि, सो इहो कमु मूं ते आहे, तव्हां हलण लाइ तयारु आहियो त मां हिनमहिल घोड़ा तयारु कयां। अदा हुन पंहिंजे हिसाब सां कुझु अरबीअ में पढ़ियो ऐं एतिरे में उहे 2 घोड़ा ज़ाहिर थी पिया। उन्हनि घोड़नि ते पंहिंजे हिसाब सां उहा जेकी हिन जी बानी हुई उहा चढ़ी ऐं घोड़नि जी मतिलबु महाड़ पकिड़ी ऐं हसन पंहिंजे हिसाब सां महाड़ पकिड़ी ऐं पंहिंजी ज़ाल बचन सिधो विहारे ऐं उहे हकले होकारे रवाना थी पिया। अदा उहो पंहिंजे हिसाब सां उहे जिन बि हिननि सां गॾु हुजनि ऐं जिन्हनि खे इहो आर्डर हुजे त जेतिरी थी सघे पंहिंजी तयारी करे छॾियो, कंहिं महिल बि मलिका असांजे हमिलो करे सघे थी। अदा 7 जिन्हनि खे 7 जिन जेका हुया त 7 बादशाहनि जा मतिलबु त बादशाह हुया। 7 जे हिसाब सां त वॾी हुकूमत थी पियो वञे। हुननि चयो त तव्हां घबरायो न, को बि मसइलो न थींदो। अदा कुझु मंज़िल करे हलिया त पोयों मलिका खे सॼी तेर पितर उहा बानी जी हिन खे हसन खे ॾिसी वरितो कमरे में, सो उन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त जेको तोसां हालत थी सो हुयो हसन ई हुयो, उन कई आहे तोसां। अॼु राति हिन फलाणे मतिलबु त छड़ीअ जे मदद सां अॼु वेंदी हलिया हिन पासे न निकिरी, सो पंहिंजी तयारी करे छॾ। अदा मलिका खे जॾहिं ख़बर पई त हुन बि पंहिंजे हिसाब सां जिन भूत जेका वग़ैरह हुयसि हुन जी ताक़त में, सो हुन आर्डर ॾिनो। एतिरे में हुनजो हिकिड़ो सिपह सलार जेको 7 जिन्हनि जो हुयो, उनखे ख़बर पई त बादशाह सलामत हसन खे चवणु लॻो त हीउ मसइलो थियो आका मुंहिंजा, सो हाणे छा कयां। अदा एतिरे में हिन पंहिंजा सिपाही सलारे घुराए कुझु हिननि जे हमले लाइ कुझु अॻिते मोकिले छॾिया, हिकिड़ो टोलो ऐं कुझु वरी पंहिंजे हिसाब सां हिन असांजे तरफ़ मतिलबु बीहारे छॾियईं। अदा हाकिल न होकारींदो वञी राति जो पहर थियण वारो हुजे त इन हिसाब सां वञी जबल जे टिकरीअ ते मथे असां वियासीं, पंहिंजे हिसाब सां रधु पचा खाधो पीतो कयोसीं। उते जिन्हनि जो चारो तरफ़ पेरो हले पियो ऐं मलिका जा उते सिपह सलार बि असांजे कड़ो हणी पिया। पर असां वटि जिन्हनि जी वॾी फ़ौज हुई, सो उन्हनि जिन जे फ़ौज वॾो हुननि सां मुक़ाबिलो कयो हेॾां होॾां, ऐं राति जो अधु पहर गुज़रियो त हर को पंहिंजे हिसाब सां थकिजी पियो, खीमा अॾे वेही रहियो। अदा मलिका जे मतिलबु जिन पंहिंजे हिसाब सां जहिड़ो कयो हुजे, ऐं हिन जा जेका शहज़ादे जा जिन हुजनि हसन जा ज़रगर जा, उनजो जिन हिकिड़ो आयो सरदार चवणु लॻो त बादशाह सलामत हाणे बाक़ाइदे मलिका जी बाक़ी अधु फ़ौज रही आहे, सुबुह राति थी वञे, जे राति न थिए हा त सुबुह ताणी असां मुल्क आजो करे ॾेखारियो आहे, सो हाणे छा कयूं। एतिरे में परे खां नज़र आयो हिननि खे लाटियूं मतिलबु त लाइटियूं मैदान ते घुमंदे नज़र आया, मतिलबु त फिरंदी पियूं। एतिरे में चवणु लॻो जिन खे हसन त इहो छा मसइलो आहे, छाजे करे इहे लाइटियूं फिरंदी पियूं। एतिरे में चवणु लॻा त तव्हांजी तलाश में हुन जा मलिका जा माण्हू ॻोल्हंदा त न किथे तव्हां मरी त न वियो। एतिरे में मलिका जेके हुई सो पंहिंजी तकड़ करे वई। उन महिल राति जो पंहिंजे सिपाही सालारनि खे आर्डर ॾिनी त हुननि ते हमिलो कयो। अदा राति जे टाइम में हुननि जा थक बकी कोन पटियो, उन महिल जो हमिलो कयो। हुननि जो दिमाग़ मतिलबु कम ई न पियो करे। हिक ॿिए जा मलिका जा हमरा पंहिंजा साथी मारण चालू कया ऐं हिननि जिन्हनि खे पंहिंजे हिसाब सां वारो वरी वियो। हिननि पंहिंजे हिसाब सां जेका बि हुन मलिका जा हुया उहे बि माण्हू मारे विधनि।
अदा जॾहिं मलिका नूरजान पंहिंजे हिसाब सां ख़बर पई त मुंहिंजी फ़ौज शिकस्त खाई चुकी आहे ऐं हाणे पोइते मूंखे हटण ई मुनासिबु लॻे थो, एतिरे में वरी जिन्हनि जो हिकिड़ो सरदार उन्हनि जी हिफ़ाज़त में मतिलबु त पेरे में छॾियो त जीअं मलिका भॼी न सघे। अदा एतिरे में हुनजी भेण जेकी हुई सो जेकी हसन ज़रगर जी ज़ाल हुई उहा बि चवे पई त मुंहिंजी भेण खे मारिजो न क़ैद कजो। अदा हुन तयारी पोइते क़दम हटायो कोन, पोयां उन्हनि सागनि मतिलबु त जिन्हनि जो कड़ो लॻी वियो त उहा बि क़ैद थी अचे हसन ज़रगर जे अॻियां आई। अदा हुनजी भेण चवणु लॻी त हुन सां अहिड़ी हालत थी वञे, हुनजा लटा बि लिबास बि पूरी तरह सां फाटी वियो वञे ऐं हुनखे पंहिंजे हिसाब सां धक बि ॾाढा लॻा वञनि छो नूरजान खे। ऐं हुन जूं ॿ आङुरियूं जेकियूं हुन जूं मतिलबु त सिपह सलार जी सरदार जूं कटिजी वियूं त हिन जी ॿ आङुरियूं उहे कटिजी वियूं हुननि। एतिरे में सिपह सलार चवणु लॻी त तूं मुंहिंजी माउ जो अदब न कयो ऐं मूंसां विड़ी पई, मुंहिंजियूं ॿ आङुरियूं कटे तुंहिंजियूं ॿ आङुरियूं कटिजी पियूं न, ऐं हसन खे तूं रुआरियो, हुनखे रत में लाल कयो, तुंहिंजे रत में लाल लॻी पई आहे, ऐं पंहिंजो भेण जो लिबास तूं कुटे कुटे फाड़े छॾियो, तुंहिंजो पंहिंजो लिबास बि फाटी वियो आहे, जहिड़ी कई ते तहिड़ी तोखे अॼु लोड़ मिली वई आहे, सो पंहिंजे हिसाब सां तूं हाणे हुकुम कर तोखे सज़ा कहिड़ी ॾियूं। अदा हसन जी भेण खे ॾाढो पंहिंजी भेण ते रहम अचे वियो। उहो चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त हाणे हिनखे इजाज़त ॾे, हिन जा जेका साथी तूं क़ैद कया आहिनि हिननि खे बि इजाज़त ॾे त हीअ पंहिंजे हिसाब सां पंहिंजे वतन मोटी वञे। एतिरे में हसन पंहिंजे हिसाब सां इंसानु हुयो, सो हुनखे पंहिंजे हिसाब सां रहम बि हुयो, हुनखे चई त भली मां आज़ादु कंदोमांसि। पर एतिरे में हुनजी भेण चवणु लॻी त मां सज़ा जी हक़दार आहियां, सो मूं तोसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे हिन इंसान सां, तव्हां ॾाढा दिलि जा आशाह ऐं साफ़ आहियो, सो बाबा साईं खे ख़बर पई जॾहिं तुंहिंजे हिन कम सॼे जी, सो नाराज़ त ॾाढो थियो, पर पोइ वरी पोयां रोए पियो ॾाढो तुंहिंजे करे। जॾहिं हसन जी ज़ाल इहा ॻाल्हि ॿुधी भेण जे वाता हिनखे बि ॾाढो ॾुख थियो त बाबा साईं मुंहिंजे लाइ रोए पियो, सो बाबा सां जेकर मुलाक़ात थी हा शायदि पोइ मिली सघां अलाए न। अदा जेको परस्तान जो जेको बादशाह हुयो सो हिन अहिड़ो कमु कयो पंहिंजे हिसाब सां, उन बुचकीअ मां जेकी हिन जी खाक ॾिनल हुई पंहिंजे मतिलबु सरदार जे उन बुज़ुर्ग जे, सो उन हिसाब सां हसन उनखे तओ ॾेई उनखे चवणु लॻो त हाणे मूंखे पंहिंजे हिन बादशाह सां मुलाक़ात कराए। अदा हू पंहिंजे हिसाब सां उनजो हुकुम मञियो ऐं हुनखे मुलाक़ात कराई पंहिंजी धीउ साईं बादशाह जी, ऐं हू बादशाह जेको परस्तान जो हुयो उहो बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं हसन सां मिलियो, पंहिंजनि बचनि सां मिलियो ऐं पंहिंजी धीउ सां मिलियो। उहो हसन खे चवणु लॻो असां ग़लति हुआसीं, सो बहरहाल तो जहिड़ो को बहादुर ऐं दलेर कोन ॾिठोसीं, सो तूं इंसानु आहीं पर हक़ुलमंद आहे वॾो, सो बहरहाल असां पंहिंजी धीउ मां तोखे बशके ॾिनी। सो ॾाढो उहो बादशाह परस्तान जो बि ख़ुशि थियो, उनजी भेण मलिका उहा बि ख़ुशि थी, सो पंहिंजे हिसाब सां धूमधाम सां चवणु लॻा त हाणे 12 महीने असां घुमण फिरण अचिजो पिया। सो हिन पंहिंजे हिसाब सां मोकिलाए ऐं उन साॻे हंधि पुॻा जीअं बादशाह हिनखे मदद ख़ातिर मल्हार सां गॾु मोकिलियो, उन सां मिलंदो आयो, उन वरी साॻे बुज़ुर्ग सां मिलियो जीअं हुनखे पंहिंजे हिसाब सां मल्हार जी चिठी ऐं पंहिंजे परचियूं ॾिनियूं, उन सां मिलियो सिधो सो वरी उन साॻियुनि 7 भेनरुनि सां अची मिलियो, वापसि मोटी बगदाद पंहिंजी माउ वटि बि आयो, माउ बि पंहिंजे पुटनि ॾोटनि ऐं पंहिंजी मतिलबु त नुंहुं खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, सो एॾी ख़ुशि थी वियो बेअंत, उहा साॻी बादशाही साॻे हिसाब सां मोटी आई। सो कल्ह ॾिठा इहो हसन ज़रगर पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे बचनि सां पंहिंजी मंज़िल ते पुॼी वियो। सो इहा कहाणी दोस्तो ज़रूरु पसंदि आई हुजे, जे पसंदि अचे असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो, जीअं त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई कहाणी सां गॾु। सो दुआनि में यादि रखिजो कुर्बान अली कलोड़ खे। पर दोस्तो हीअ कहाणी मूं उर्दूअ में ॿुधी हुई, सो उर्दू मां सिंधी करणु मूंखे वॾी तकलीफ़ आई, मतिलबु त वॾी महिनत कई अथमि, सो तव्हांखे पसंदि आई हुजे अलाए न बि, पर चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे हणणु न